बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शाह मिलंगोर जो। इनके सब्सक्राइब करियो ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿायो त जीअं असांजी हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। हिन यूट्यूब चैनल ते तव्हांखे मुफ्ती साहब जा बयान मिलंदा रहंदा। अऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू व मन युद्लिल्हु फला हादिय लहू। ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألف لام ميم ذلك الكتاب لا ريب فيه هدى للمتقين الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين.
शान हबीबिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। वाज़वाजिही व बारिक वसल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व बिरादराने इस्लाम, प्यारा मुसलमान भाइयों, अजीज दोस्तों, अस्सलामु अलैकुम। अल्लाह ताला जल्ल जलालहू व मनवालहू जे कलाम पाक कुरान मजीद मां चंद आयतूं तव्हां प्यारी जमात जाॾो मुतलावत कयूं आहिनि। उन्हनि जे मुताबिक़ मुख़्तसर टाइम में तव्हां प्यारी जमात खे मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि। दुआ कयो त अल्लाह ताला जल्ल जलालहू व मनवालहू शान पंहिंजे प्यारे हबीब पाक साहिब लौलाद सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि व अस्हाबिही व बारक वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन खां बाद इहा बि दुआ कयो त रब करीम तव्हां असां ऐं सभिनी ॿुधण खे शान हक़ ॿुधी उन हक़ जे मथां रब करीम शन असांखे अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। मूंखे जंहिं मौज़ूअ जे बारे में हुकुम मिलियो आहे, मां उन मौज़ूअ जे मुतालिक़ तव्हांजी ख़िदमत में चंद गुज़ारिशूं अर्ज़ कंदुसि। तव्हां इत्मीनान आराम सां जीअं वेठा आहियो, जेकॾहिं इन साॻे तवजो सां अवां मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधियूं, अल्लाह पाक जल जलालहू व मनवालहू जी रहमत में तव्हां असां सभु उम्मीदवार आहियूं। मौलाए करीम असां तव्हांजो ही अॼोको अचण ऐं वेहण मंज़ूर फरमाईंदो ऐं हुन अॼोके वेहण जो अल्लाह ताला असांखे अज़ीम अजुर भी अता फरमाईंदो। छाजे लाइ त तव्हां असां हिन जाइ ते कंहिं दुनियावी मक़सद जे लाइ गॾु कोन थिया आहियूं। ज़ाती मक़सद जे लाइ तव्हां असां कोन आया आहियूं। अल्लाह ई अल्लाह जे रसूल जे रज़ा जे लाइ अॼु हिकिड़े तव्हां ऐं असां गॾु थी चंद मारूज़ात मुंहिंजा ॿुधण जे वास्ते तव्हां असां गॾु थिया आहियो। मुंहिंजो इल्म, मुंहिंजी तक़वा या मुंहिंजी क़ाबिलियत का एॾी वॾी कान्हे। ही तव्हां बुज़ुर्गनि ऐं दोस्तनि जी महिरबानी आहे जो तव्हां गुनहगार खे दावत ॾेई हिकिड़े घुरायो आहे। तव्हांजे हिन महफ़िल में चोटीअ जा आलिम, तक़वा जा साहिब, बरगुज़ीदा बुज़ुर्ग मौजूद आहिनि। उन्हनि जे आॾो मूंखे कुझु बयान कंदे शर्म थो अचे, पर क्योंकि उन्हनि जो ई हुकुम आहे, मां संदन हुकुम जी तामील कंदे ॿ टे ॻाल्हियूं पेश कंदुसि। अल्लाह तबारक व तआला खां वरी बि दुआ है शान अल्लाह से असांखे हिदायत नसीब फरमाए। आयत मुबारका में तिलावत कई आहे, उनजो तर्जुमो मां अर्ज़ कयां। उन खां बाद में तव्हांखे ॿ टे ॻाल्हियूं जेके मां अर्ज़ कंदुसि सम्झ में अची वेंदियूं। सब खां पहिरीं कुरान पाक जो तर्जुमो मतिलब असांखे सम्झ में अची वञे। मोहब्बत ज़ौक़ ऐं शौक़ सां मुंहिंजे प्यारे हबीब करीम ते दुरूद शरीफ़ पेश कयो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह
तबारक व तआला जल्ल जलालहु व मरवानो पांजे कलामे पाक में इरशाद फरमायो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह। अलिफ लाम मीम अरबीअ जे हुरूफ तहजीअ मां उहे हर्फ़ जेके हिजे कया वेंदा आहिनि अलिफ बा ता सा जीम हा खा वग़ैरह उन्हनि अखरनि मज़ा इहे बि अखर आहिनि अलिफ बि लाम बि ऐं मीम बि। थोरो घणो तव्हां सभु पढ़ियल आहियो, जेकॾहिं के बिल्कुलु अणपढ़ियल आहिनि त बि उन्हनि खे एतिरी ख़बर आहे त अलिफ लाम मीम इहे उहे अखर आहिनि जंहिंजो दारो मदार तालीम जे मथां आहे। नंढे ॿार खे पढ़ायो वेंदो आहे, हुनखे पती उस्ताद पढ़ाईंदो आहे, हुनखे चवंदो आहे बाबा पुट चओ अलिफ बे टे से वग़ैरह वग़ैरह। त हे अलिफ लाम मीम जेके क़ुरान पाक में सूरह बक़रा जे मुंड में पहिरें पारे जे अंदरि अल्लाह ताला जल जलालहु व मनवालहु इहो इरशाद फरमायो आहे, उहे सादा हर्फ़ मूं तव्हां जे आॾो पढ़िया आहिनि। रब करीम फरमायो अलिफ लाम मीम। तमाम तफ़सीर तमाम बुज़ुर्ग सभई आलिम सवेरा इन जी माना कोन कंदा आहिनि, सभई ईअं लिखी विया आहिनि अल्लाहु आलम बिमुरादिही। इन्हनि अखरनि जी असली मुराद ऐं मक़सद अल्लाह ॼाणे थो, ॿिए कंहिंखे ख़बर आहे ई कान। अल्फ जी माना चाहे, लाम जी माना चाहे, मीम जी माना चाहे, या अल्लाह ताला जो ज़ात बाबरकात खे मालूम आहे, या वरी उन महबूब खे मालूम आहे जंहिंजे मथां रब करीम इहे हर्फ़ नाज़िल फरमाया। घणा मुफ़स्सिर पंहिंजे तरफ़ां राय पेश करे चवंदा आहिनि हीअ माना बि थी सघे थी, इन जो ही मतिलब बि आहे, ही मतिलब बि आहे। इहे सभु ॻाल्हियूं मुंहिंजा प्यारा दोस्त वीर पंहिंजे इल्म मुताबिक़ ॿुधाईंदा आहिनि, लेकिन आख़िर में हर हिकु माना जे ॿुधाइण खां पोइ सभई इहे चवंदा आहिनि त हक़ीक़त हाल जी ख़बर अल्लाह पाक खां सवाइ ॿिए खे कंहिंखे न आहे। त असां इन्हनि हर्फ़नि जे मथां मज़ीद तशरीह करण जे बजाय अॻिते हलूं जंहिंजी असांखे कुझु न कुझु माना अचे थी, या बुज़ुर्गान दीन, या ताबईन, या सहाबा किराम, या सोरे नबी करीम अलैहिस्सलाम खां मुतवातिर तौर सां नक़ुल थी करे माना ऐं तशरीह असां ताईं पहुची आहे, उहा सम्झण जी कोशिशि कयूं। पर आम करे जेके मानाऊं माण्हू कनि था पिया अल्फ जूं लाम जूं मानाऊं जूं, कॾहिं कॾहिं त अहिड़ियूं मानाऊं कनि था जंहिंजे बारे में मां अर्ज़ु कयां था त हैरत लॻे। मां हिकिड़े मौलवी साहब जी तक़रीर ॿुधी कि अल्फ मां मुराद अल्लाह, लाम मधा मुराद अलिफ लाम मीम। अल्फ मां मुराद अल्लाह, लाम मधा मुराद जिब्रील ऐं मीम मधा मुराद मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह क़ुरान मोकिलियो, जिब्रील खणी आयो ऐं मुहम्मद अरबी सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबिहि व बारक वसल्लम ॾे आहिनि। भाई में वरी ॿियो माण्हू वेठो मौलवी साहब या माना तूं ग़लति थो करीं। मीम मां मुराद मुहम्मद करीम सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अची झोड़ो हुंदो बाबा इहे मुरादूं पंहिंजे तरफ़ां तव्हां जेतिरियूं वठंदा वेंदा, चई बाबा इन क़ुरान कई माना साबित आहे, चवण वारो दावा सां थो चवे कि क़ुरान पाक जे इन हर्फ़नि मुबारकनि मां साबित आहे त मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात नबी आहिनि। तव्हां नबूअत जे लाइ हुज़ूर जो ऐलान कयो पिया, पर हक़ीक़त में असांजे अक़ीदे मुताबिक़ अल्लाह क़ुरान मोकिलियो हो अलीअ ॾे, पर मुहम्मद करीम हुन खां खसे कब्ज़ो करे वियो। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ अफ़सोस जो मक़ाम आहे, असां क़ुरान करीम खे सम्झण जे बजाय
कुरान पाक जे पुठियां नज़र जे बजाय कोशिश इहा था कयो त कुरान करीम असांजे पुठियां हले। अल्लामा इक़बाल फरमाइनि था वो मुअज़्ज़िज़ थे ज़माने में मुसलमान होकर, माना अॻियां जेके हुया उनखे रब पाक इज़त ॾिनी ही बुज़ुर्गनि खे वलियनि खे इनजे करे इज़त वारा हुआ। वो मुअज़्ज़िज़ थे ज़माने में मुसलमान होकर और हम ख्वार हुए तार के कुरान होकर। असां वरी कुरान पाक खे छॾे ॾिनो आहे, नतीजो मिलियो आहे जो असां दीन खां बि वियासीं, इस्लाम खां बि वियासीं। दुआ कर अल्लाह तबारक व तआला असांखे कुरान करीम जी दामन नसीब फरमाए। इहे जेके बि मानाऊं जेके भी तफसीर अल्फ ऐं लाम ऐं मीम जा कया वञनि था पिया, इन सभिनी खां बहितर तफसीर इहो ई आहे। सभु को इन ॻाल्हि जे मथां ईमान आणे त अल्फ ऐं लाम ऐं मीम मानादार हर्फ आहिनि, इशारा आहिनि अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात। इन में हज़ारे नुक्ता ऐं हिकमतूं रखियूं आहिनि। इन हज़ारे हिकमतुनि ऐं नुक्तनि खे अल्लाह पाक ॼाणे थो ऐं उनजो महबूब पाक ॼाणे थो जंहिं महबूब जे मथां इहे हर्फ नाज़िल थिया। हिकिड़ी ॻाल्हि, तव्हां असां जेकॾहिं इहो अक़ीदो रखी छॾियऊं त इन्हनि हर्फनि जी का बि माना आहे, बेमाना आहिनि, बिना माना जे ऐं बिना मतिलब जे आंदा विया आहिनि, त पोइ नऊज़ बिल्लाह हाकम बदहन तहजी माना त पोइ क़ुर पाक में अहिड़ा बि लफ़्ज़ आहिनि जंहिंजो कोई मतिलब ई न आहे। हालांकि ये कोन्हे अल्लाह ताला जे बाबरकात जो सारो कलामे पाक, अल्लाह ताला जे कलामे पाक में हिकमतूं रहमतूं बरकतूं समायल आहिनि। माण्हुनि जे हिदायत जो आख़िरी सहीफ़ो आहे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो। अल्लाह जो प्यारो महबूब मुस्तफ़ा भी आख़िरी नबी, अल्लाह जे कलाम पाक जो किताब भी आख़िरी किताब आहे। हबीब करीम खे अल्लाह ताला जो कुछ भी पंहिंजे कलामे पाक में अता फरमायो आहे सब कुछ हिकमत सां भरियल आहे, का बि ॻाल्हि हिकमत खां ख़ाली कान्हे का। तंहिंजे करे इहो चवणु बिल्कुलु ग़लति थींदो त अल्फ ऐं लाम ऐं मीम बिना मक़सद जे आया आहिनि। न, इन्हनि जो मक़सद ज़रूर आहे, लेकिन मक़सद मालूमा मोकिलण वारे खे बि उन हस्तीअ खे जंहिंजे तरफ़ मोकिलियो वियो आहे। तमामु तफ़सीरनि तमाम बुजुर्गनि इहो लिखियो आहे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में जॾहिं बि हज़रत जिब्रील अमीन हाज़िर थींदो हो, अल्लाह जे दरगाह मां कलाम पाक खणी ईंदो हो त उहा अल्लाह जे कलाम पाक जे आयत मुबारक जी तिलावत करे पढ़ी ॿुधाए, उन खां बाद वरी तशरीह बि कंदो हो त साईं हिन जो ही मक़सद आहे, हिन जो ही तर्जुमो आहे, हिन जो ही मफ़हूम आहे, हिन मां ही मसइला सादुर थियनि था पिया। तिलावत बि कंदो हो, पढ़ी बि ॿुधाईंदो हो, उन सां गॾोगॾु वज़ाहत बि कंदो हो। हमेशा दस्तूर जिब्रील पाक जो इहो रहियो। हबीबन करीमन जी ख़िदमत में जंहिं वक़्त में अलिफ लाम ऐं मीम जा हर्फ खणी अची पेश थियो आहे, या वरी अहिड़ा ॿिया बि हर्फ क़ुर पाक जे अंदरि आहिनि। अलिफ लाम रा, या वरी ॿिए हंधि अचे थो यासीन, या वरी ताहा हामीम आइन सीन क़ाफ, या सिर्फ़ हिकिड़ो ई अखर आयो आहे क़ाफ। वरी ॿी सूरत जे मुंड में आयो आहे नून। ये सभु हुरूफ़ मुक़त्तिआत, तफ़सीरनि इन्हनि जो नालो रखियो आहे। इनखे चयो थो वञे हुरूफ़ मुक़त्तिआत। अल्लाह तबारक व तआला मुख़्तलिफ़ मक़ामनि ते मुख़्तलिफ़ सूरतुनि जे इब्तिदा में इहे हर्फ़ आंदा आहिनि। इन सभिनी जे मानाउनि जे लाइ रुगो अलिफ लाम मीम जे लाइ न, बल्कि अहिड़नि सभिनी हर्फ़नि जे वास्ते तफ़सीरनि ईअं लिखियो आहे अल्लाहु आलम बिमुरादिही, इन जे मुराद खे अल्लाह ॼाणे थो। इहे मतिलब वारा हर्फ़ आहिनि। जिब्रील इन खां सवा ॿियो जेको बि कलाम पाक पेश कंदो हो त पढ़ी बि ॿुधाईंदो हो, तशरीह बि कंदो हो। पर जंहिं वक़्त में अलिफ लाम मीम खणी आयो आहे, नबी पाक जी ख़िदमत में अर्ज़ थो करे क़िबला
अलिफ लाम मीम। जिब्रील पाक जहां तने लफ्ज़ तिलावत कया, हुजूर पाक फरमायो अलिम तो फज़हब। ऐ प्यारा जिब्रील, मूंखे इन्हनि जी ख़बर आहे, इन जे तशरीह जो पतो आहे, इन जे तफ़सीर जी मूंखे मालूमात आहे, तूं हाणे भली हलियो वञ। हज़रत जिब्रील अमीन अर्ज़ करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ताला जे दरगाह मां जंहिं वक़्तु मूंखे कलाम पाक मिलंदो आहे, उन सां गॾु हिदायत बि मिलंदी आहे, तशरीह बि मूंखे ॿुधाई वेंदी आहे, उहा मां तव्हांजे दरगाह में पेश कंदो आहियां। अव्हां मूंखां पढ़ी ॿुधाईंदा आहियो, उन खां बाद में वज़ाहत कंदो आहियां, इंतज़ार फरमाईंदा आहियो। पर मुंहिंजा महबूब अलिफ लाम मीम जी तशरीह मूंखे मालिक वटां ई कान मिली आहे, रुगो हुकुम थियो आहे अलिफ लाम मीम वञी चओ मुंहिंजे हबीब खे। ओॾो मूंखे कान का ख़बर पई आहे त मां ना चाहे तशरीह चाहे अव्हां खे मां पढ़ी ॿुधायो आहे, अव्हां ॿुधण सां ई फरमायो था त मूंखे ख़बर आहे, तूं भली हलियो वञ। मां विच वारे खे ख़बर कान्हे का त तव्हांखे किथां ख़बर पइजी वई। अल्लाह अकबर। छा हाणे ई बस क्या जा भलाए भला त अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे दादू ज़िले में मेहर शहर में वॾा वॾा आलिम मुदर्रिस फ़क़ीह वेठा आहिनि। छा जेके मसाइला तव्हां अॼु चिठी लिखी मूंखां पुछो था, उहे आलिम सॻोरा जेके हिते मौजूद आहिनि तव्हांखे नाहिनि नसीदा या हुननि खे ख़बर नाहे? आख़िर पंहिंजे मक़ामी उलमा किराम खां बि रुजू कयो, पुछो। मां त तव्हांजो आहियां महिमान, मां मौज़ूअ ते ॻाल्हायां थो। मुंहिंजे कंहिं बि गुफ़्तगूअ ते तोखे इतराज़ हुजे, कंहिं खे बि, त मुंहिंजे साहिब तो जेका हीअ तक़रीर में ॻाल्हि कई आहे या ग़लति आहे, इन जे बारे में वज़ाहत कर त मां पंहिंजी जिद छॾण लाइ तयारु आहियां। बाक़ी हाणे से ॻाल्हि पई हले चंडे हयार जी, तूं वरी किसो पियो लाड़काणे जो। हाणे मां त अञा कंहिं मौज़ूअ ते वियो ई कोन आहियां। चिठी में थो लिखी त या दस्तगीर चइजो चओ था, या रसूल अल्लाह चओ था, या अली चओ था, इहो जाइज़ आहे या न? इन मां त पोइ मालूम थो थिए त तव्हां सभिनी खे हाज़ुर नाज़ुर था मञियो। हाणे खामखा मूंखे छेड़ न, मां पंहिंजे दंग सां वञा पियो, मुंहिंजे मौज़ूअ में तोखे को बि बाक़ी हाणे किसो हिकिड़ो ॻाल्हि बि मौज़ू चओ था छेड़े बीह रहो, इन जो मतिलबु त तव्हां मुंहिंजे हिन मौज़ूअ खे ख़राब करणु चाहियो था। इन जे करे मां कंहिं बि अहिड़ी चिठीअ जो जवाबु कोन ॾींदुसि जेका मुंहिंजे मौज़ूअ खां ॿाहिरि हूंदी। सराशरी बुलंद आवाज़ अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत जिब्रील अमीन नबी करीम जे ख़िदमत आलिया में अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हमेशा वारे दस्तूर मूजिब मां क़ुरान शरीफ़ जी आयत तिलावत कंदो आहियां, वरी तशरीह बि ॿुधाईंदो आहियां जीअं मूंखे ॿुधाई वेंदी आहे, ऐं मूंखे हर आयत सां गॾोगॾु हुकुम थींदो आहे उन जे वज़ाहत तफ़सीर ऐं तशरीह जो। अॼु तव्हां जेका अलिफ लाम मीम हर्फ खणी आयो आहियां, मूंखे का बि हिदायत इन जे बारे में कान मिली आहे, न को मूंखे ॿुधायो वियो आहे। मां तव्हांजे ख़िदमत आलिया में पढ़ी ॿुधायां थो, फरमायो था अलिम तो फज़हब, मूंखे ख़बर आहे तूं हलियो वञ। अव्हां खे कीअं मालूम थियो जॾहिं त विच वारे मूंखे ख़बर ई कान्हे का। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो था अलिम तो उलूमल अव्वलीन वल आखिरीन। तूं तो चवी त अलिफ लाम मीम जी तव्हांखे कीअं ख़बर पई, पर तोखे मां ॿुधाए छॾियां त मां मुहम्मद करीम खे अॻियनि ऐं पोयनि सभिनी जो इल्मु पढ़ायो वियो आहे। अॻियां ऐं पोयां माना मूंखां अॻु में जेके गुज़री विया उहे
ऐं मूंखां बाद में जेके ईंदा रहंदा उन सभिनी जो इल्मु मां महबूब मुहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिली चुको आहे। तंहिंजे करे जिब्रील अमीन कोई हो ख्वाब ख़्याल ई दिलि मां कढी छॾ त को मां अल्लाह जे दरगाह मां तशरीह सिखी ऐं मुस्तफ़ा खे सेखारींदो आहियां। तू सेखारण वारो कोन, मुझे सेखारण वारो मुझो रब रहमान अर रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान व अल्लमहुल बयान। मुझो उस्ताद रब रहमाना, मुखे पढ़ाइण वारो भी रब्बुल आलमीन। कुरान करीम हो किताब तिब्यानल नज़्ज़लना अलैकल किताब तिब्यानल लिकुल्ल शै। तुझे मथा सा कुरान करीम नाज़िल कयो आहे, किताब नाज़िल कयो आहे जंहिंमें कुल शइ जो बयान आहे। कुरान में कुल शइ जो बयान आहे त कुल कुरान मां मुहम्मद करीम जे सीने में छा आहे। को अहिड़ो मुसलमान जेको दावा करे ऐं चवे त कुरान पाक में दुनिया जो फलाणो मसइलो बयान थियल न आहे, कुरान पाक फलाणे मसइले जो हल नथो ॿुधाए, कुरान करीम में फलाणो इल्मु नाहे। न, तमाम उलूम जेके भी दुनिया में आहिनि उन सभिनी इल्मनि जो मंबा, इल्मनि जो मखज़न, इल्मनि जो बुनियाद सॼो सारो अल्लाह पाक जो कलाम आहे। कुरान करीम मां तमाम इल्म ॿाहिरि आया आहिनि। पर जेकॾहिं कंहिंखे ख़बर नाहे ऐं बे इल्म उहो पंहिंजे इल्म ते मातम करे, पंहिंजे इल्म जो अफ़सोस करे, लेकिन ख़ुदा पाक क़ुरान पाक जे लाइ फरमायो आहे तिब्यानल लिकुल्ल शै। उहो क़ुरान पाक आहे जंहिंमें कुल शइ जो बयान आहे। कुल में तमाम जुज़ अची वञनि था, कुल पंहिंजे तमाम अजज़ा खे हावी आहे, कुल में तमाम अजज़ा अची था वञनि पिया, कुल पंहिंजे जुज़नि खे मुहीत आहे। का बि शइ जेकॾहिं तूं चवंदे फलाणो इल्मु क़यामत जो इल्मु, सुभाणे जो इल्मु वग़ैरह वग़ैरह, तुंहिंजे जेकॾहिं अक़ीदे मुताबिक़ इहे शयूं ईंदियूं त हीअ शइ न आहे, हूअ शइ न आहे, फलाणी शइ न आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त वीर, पोइ अल्लाह ताला फरमायो आहे तिब्यानल लिकुल्ल शै। उहो क़ुरान जेको हर शइ खे बयान करण वारो आहे, उहो क़ुरान पाक अल्लाह मुस्तफ़ा खे पढ़ायो आहे। मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात रब खां सिखियो आहे। तोखे मञणो पवंदो त क़ुरान पाक में सभु इल्म, उन सभिनी इल्मनि वारो किताब मुस्तफ़ा जे सीने में को भी इल्म हुजे हबीब पाक जे ज़ात खां ॿाहिरि आहे ई कोन को। जेकॾहिं को एतराज़ करण वारो चवे साईं मोदी साहिब इहा ॻाल्हि ग़लति आहे, छो जे क़ुरान पाक में लिखियो पियो आहे सूरत लुक़मान जे पिछाड़ीअ में त 5 शयुनि जो इल्मु अल्लाह पाक खां सवाइ ॿिए वटि आहे ई कोन। क़यामत कॾहिं थींदी, ॿार जे पेट में, माउ जे पेट में छा कहिड़ो ॿार आहे, काथे माण्हू मरंदो, सुभाणे छा कंदो, मींहुं कॾहिं वसंदो। अब हाउल हदीस पाक में भी आहे, नबी पाक अलैहिस्सलाम बुखारी शरीफ जे अंदर हदीस मौजूद आहे। मुस्तफ़ा अलैहिस्सलाम फरमायो आहे त मफातीहुल गैब खमसुन ला यअलमुहा इल्लल्लाह। गैब जूं कुंजूं 5 आहिनि, अल्लाह पाक खां सवाइ ॿियो को बि कोन ॼाणंदो आहे। इहे साॻियूं उहे गैब जूं कुंजूं ॿुधायूं वयूं आहिनि जेके हाणे मां तोखे सूरत लुक़मान जे आख़िर वारी आयत जूं ॿुधायूं। कुरान भी फरमाए त 5 शयूं अल्लाह खे मालूम, ॿिए खे ख़बर ई कान्हे। हेॾो हदीस पाक में बि ख़ुदि मुस्तफ़ा फरमाइनि त अल्लाह पाक इन 5 शयुनि जी कंहिंखे ख़बर ई कान ॾिनी आहे, त पोइ तव्हां कीअं था चओ त नबी पाक खे कुल इल्मु आहे। इहो आहे एतिराज़। इन जो मां जवाब तव्हांखे अर्ज़ु कयां, तव्हां ॿुधी छॾियो, असांजो क़ुरान करीम जे आयत ते बि ईमान आहे त मुस्तफ़ा जे हदीस ते बि नारा भली घटि कयो। मूंखे वरी नारा जेके घणा न आहिनि वणंदा, छाजे करे विच ते ॻाल्हि तव्हां न को सम्झो न को मां सम्झां, मौज़ू ख़तम ई कोन थिए, विच ते खंदा नारो ठोकियो, ॻाल्हि त पूरी थिए पोइ त नारो। टे भेनरूं पाण में मुंहिंजी मिल्कत खे तक़सीम करे विरहाइजो। घणियूं भेनरूं?
ॾाढे तो ॾाढे मुंहिंजी मिल्कियत पुटनि जी ज़ालुनि जी मफ़ाद खां पोइ ऐं तव्हां टिनि भेनरुनि जी। अम्मा आसिया सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा अर्ज़ थी करे बाबा तव्हां था फरमायो त मिल्कियत तव्हांजी मरण खां पोइ विरहायूं पुटनि खे ॾियूं ज़ालुनि खे ॾियूं ऐं टिनि धीअरुनि खे ॾियूं। बाबा असां टे त धीअर तुंहिंजूं आहियूं केन असां त तुंहिंजूं धीअर ई ॿ टी वरी किथे आहे? सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था तुंहिंजी वालिदा खे मुंहिंजी घरवारीअ खे हमल आहे पेट आहे मुंहिंजी घरवारी आहे तुंहिंजी माउ आहे मुंहिंजे वफ़ात खां पोइ 4 महीननि खां बाद में हुनखे उहो ॿार ॼमंदो जेका धीअ हूंदी तुंहिंजी भेण हूंदी उहा बि मुंहिंजे मिल्कियत में वारिस आहे। 2 भेनर तव्हां अॻु में आहियो ऐं 3 तव्हांजी भेण तुंहिंजे माउ जे पेट में आहे ॼमंदी त धीअ ॼमंदी उनखे बि मिल्कियत मां हिसो ॾिजो। मूंखे ॿुधायो जेकॾहिं माउ जे पेट में जो कुझु आहे अलाह खां सवाइ ॿियो को बि कोन थो ॼाणे त अबू बकर सिद्दीक़ खे कंहिं ॿुधायो ॻाल्हाए वञा या वरी को चवे थो ॾाढी कूड़ी आहे करे को जुरत अथई दलील आहे ई कोन मां हाणे जो हाणे ॾेखारिया या वरी चवे त हज़रत अबू बकर चयो त धीअ ॼमंदी पर ॼाओ पुट या वरी चवे त न को धीअ ॼाई न को पुट ॻाल्हि कूड़ी थी। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे ग़ुलाम खे जेकॾहिं एतिरी ख़बर आहे त पेट में छाहे धीअ या पुट जेकॾहिं ग़ुलाम खे पतो आहे त अल्लाह ताला आका जो इल्मु अञा वसीअ करे छॾियो आहे। मञणो पवंदो अल्लाह साईं फरमायो त कंहिं खे ख़बर कान्हे त माउ जे पेट में धीउ आहे या पुट आहे असांजो इन ते ईमान आहे। हुज़ूर बि चयो त माउ जे पेट में धीउ आहे या पुट आहे कंहिं खे ख़बर कान्हे असांजो इन ते ईमान आहे। पर फ़र्क़ु कहिड़ो आहे रब थो चवे त पाण ॼाणी कंहिं खे ख़बर कान हूंदी आहे त माउ जे पेट में छा आहे पर जे मां ॼाणाईंदो आहियां त पंहिंजे ग़ुलामनि खे पंहिंजनि बंदनि खे ॼाणाए छॾींदो आहियां जीअं अबू बकर सिद्दीक़ खे ख़ुदा ताला इन शइ जो इल्मु अता फरमायो। त जेकॾहिं मञणो पवंदो त अल्लाह साईं जल जलालहू अमन वालहू जे तालीम खां बग़ैर अल्लाह जे सेखारण खां बग़ैर अल्लाह तबारक व तआला जे इल्म अता करण खां बग़ैर कंहिं खे ख़बर कान हूंदी आहे पर जे अल्लाह तबारक व तआला इल्म अता करे त माउ जे पेट जी बि ख़बर वलीअनि खे पवंदी आहे। गाठे मरंदो बेअय्य अर्दिन तमूतो कहिड़ी जाइ ते मरंदो इहा बि कंहिं खे ख़बर कान्हे। हदीस में बि आहे त क़ुरान पाक में बि आहे हा न साईं पर मुंहिंजा दोस्त बुखारी शरीफ़ खोल ग़ुज़वाए बदर बाब ग़ुज़वाए बदर में मुंहिंजे प्यारे हबीब पाक अलैहिस्सलाम जो सहाबी रिवायत थो करे ॿुधाए त जंहिं वक़्त में बदर जे मैदान में असां पहुतासीं मुस्तफ़ा जे हथ में खजीअ जी छड़ी आहे पाण खजीअ जे छड़ीअ सां ज़मीन ते इशारा कंदा पिया वञनि हिते अबू जहल मरंदो हिते उतबो मरंदो हिते वलीद मरंदो हिते शैबो मरंदो। नबी पाक अलैहिस्सलाम ज़मीन ते इशारा करे निशान कंदा विया। सहाबी थो चवे रब जो कसम आहे ॿिए ॾिहाड़े जंग शुरू थी जाते मुंहिंजे मुस्तफ़ा लठ रखी ही इंच हेॾे होॾे कोन थियो काफ़र उन्ही जाइ ते मुआ अल्लाह हाणे बेअय्य अर्दिन तमूतो त हे माण्हू काथे मरंदो इहा भई कंहिं खे ख़बर कान्हे का। मूंखे ॿुधाए बुखारी शरीफ़ जहिड़े मोतबर किताब में बाब ग़ुज़वाए बदर जे अंदरि इहा रिवायत मौजूद आहे। सहाबी कसम खणी थो चवे त रब्बुल आलमीन जो कसम आहे मुंहिंजे आका जाथे छड़ी रखी उहो काफ़र जो मौत उन जाइ खां न को इंच हेॾे थियो न को होॾे थियो। अरे कीअं थींदो मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ुबान कूड़ी न थींदी। अदा बेअय्य अर्दिन तमूत काथे मरंदो या कंहिं खे ख़बर कान्हे। नबी से खे कंहिं ॿुधायो चओ त अल्लाह कंहिं ॿुधायो रब पाक फरमाए छॾियो आहे ग़ैब जूं 5 ख़बरुनि वारियूं ॻाल्हियूं मूंखे मालूम आहिनि
पर इहे रब सही को नथो चवे त मां इहे जानिया ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाईंदो ई कोन आहियां। रब जो क़ुरान आहे अल्लमक मा लम तकुन तअलम वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। ओ मुंहिंजा प्यारा हबीब, जेके जेके ॻाल्हियूं तोखे मालूम हुयूं, जन शयुनि जो इल्मु तो वटि न हुयो, उनमें सभिनी शयुनि जो इल्मु मां अल्लाह ताला तोखे पढ़ाए छॾियो आहे। इन सभिनी शयुनि जो इल्मु मूं तोखे अता कयो आहे। असां अहले सुन्नत वल जमात जो नबी करीम जे इल्मु ग़ैब जे बारे में भी इहो ई एतिक़ाद आहे त मुस्तफ़ा खे इल्मु अताई आहे। मुस्तफ़ा जो इल्मु सभई चओ मुस्तफ़ा जो इल्मु अल्लाह ताला अता कासी फरमायो इल्ला मन इर्तदा मिर रसूल। पर जेकॾहिं कंहिं रसूल ते राज़ी थींदो आहे त हुनखे ग़ैब जो इल्मु अता बि करे छॾींदो आहे। रुगो खामखा नफ़ी वारियूं आयतूं पेश करे तो कुरान पाक में मनो लिखियल आहे, नफ़ी लिखियल आहे। अल्लाह से मनो कई आहे त कंहिं खे ग़ैब जी ख़बर कान्हे का, पर मुंहिंजा दोस्त इस्बात वारियूं आयतूं बि पढ़। जन जन आयतुनि में नफ़ी आहे उहे ज़ाती इल्म जे नफ़ीअ ते दलालत कनि थियूं। इन खां अलावा जन में अताई साबित आहे, उन में वरी नबी पाक जो इल्मु अताई साबित आहे। असांजो बि इहो ई अक़ीदो आहे त मुस्तफ़ा जो ज़ाती इल्मु कोन्हे को, मुस्तफ़ा जो अताई इल्मु आहे। जो कुछ हबीब खे मिलियो आहे सो रब पाक जे दरगाह मां मिलियो आहे। महबूब भी उन्हीं जो आहे त अता भी उन कुछ कयो आहे। पोइ जेकॾहिं अल्लाह पाक अता करे त तव्हां असांखे एतिराज़ कहिड़ो आहे? एतिराज़ जी का ज़रूरत कान्हे। अलिफ लाम मीम जिब्रील खणी आयो आहे। जिब्रील खे ख़बर कान्हे का, पर जंहिं वटि आंदो थिए तंहिं मुस्तफ़ा खे सभु कुझु मालूम आहे। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحبه وبارك وسلم। सुभाणे छा थींदो आयत में भी लिखियल आहे त कंहिंखे मालूम न आहे। हदीस में भी आहे त सुभाणे छा थींदो कंहिंखे मालूम न आहे। हा या न? लुकमान सूरत जी पिछाड़ी में बुखारी शरीफ़ जे हदीस पाक में साफ़ लिखियल आहे सुभाणे छा थींदो या कंहिंखे ख़बर कान्हे। उहे पंजनि शयुनि मां इहा वरी टी शइ आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, सुभाणे जी त परे जी ॻाल्हि आहे। हदीसुनि जा किताब खोल, बुखारी शरीफ़ खोल, मुस्लिम खोल, तिरमिज़ी खोल, अबू दाऊद शरीफ़ खोल, मिशकात शरीफ़ आम मदारस में पढ़ाई वञे थी पई। उनमें अलामात उस्सात या बाबुल क़यामत वग़ैरह सभई बाब मौजूद है। मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जो सॼो सारो नक्शो चित्र ॿुधाए छॾियो आहे। क़यामत में हीअं थींदो, क़यामत में हीअं थींदो, हिसाब किताब थींदो। हदीसुनि में एतिरे क़दुरु बि ईंदो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो आहे त उहो शख़्स जेको अल्लाह जे दरगाह में सभ खां अव्वल हिसाब लाइ पेश थींदो, तंहिंखे बि मां मुहम्मद सुञाणां थो। उहो शख़्स जेको रब जे दरगाह में हिसाब किताब जे लाइ आख़िर में पेश थींदो, तंहिंखे बि मां मुहम्मद करीम सुञाणां थो। नबी पाक इस्लाम फरमायो आहे जहन्नम में हिकिड़ो खूह आहे, जंहिं खूह जे पंध ते बीही जेकॾहिं तव्हां पत्थर फिटो कंदो त 70 साल ताईं उहो अंदरि हलंदो वेंदो त बि तरे ताईं कोन पहुचंदो। तूं पोइ तुंहिंजे सुभाणे जी ख़बर कंहिंखे कान्हे का। मुंहिंजो मुस्तफ़ा त क़यामत जूं ख़बरूं वेठो ॿुधाए। हुज़ूर पाक क़यामत जूं ख़बरूं कोन ॿुधायूं आहिनि बाबा। न हिन ख़बरूं हदीसुनि में तमाम बाब लिखिया पिया आहिनि हदीसुनि जे अंदरि, जंहिंमें वज़ाहत लिखियल आहे हर शइ जी। मुंहिंजे प्यारे आका कुल सिरात जो बयान आहे, हिसाब किताब जो बयान आहे, असर नसर जो बयान आहे, कब्रुनि मां उथण जो बयान आहे, रब जे दरगाह में हाज़रीअ जो बयान आहे। मुंहिंजे प्यारे आका इहे बि फरमायो आहे हिकिड़ो बंदो ईंदो, हुकुम थींदो हिनखे जहन्नम ॾे वठी वञो। बंदो ड्रोड़ंदो ड्रोड़ंदो दोज़ख ॾांहुं रवानो थींदो। रब फरमाईंदो बंदे खे वापसि वठी अचो। बंदे खे मौला ताला फरमाईंदो बेख़बर चयोमांसि त जहन्नम ॾे वञ, ड्रोड़ंदो छो थो वञी? दोज़ख ॾे एतिरी तकड़। अर्ज़ु थो करे क़िबला दुनिया में तुंहिंजो चवण कोन वरितुमि, दुनिया में तुंहिंजी बेफ़रमानी कयमि, दुनिया में मुंहिंजा मालिक तुंहिंजे अमर नहीअ खे दिलि में कोन आंदुमि।
इन जे करे जहन्नम जी सज़ा मिली। अॼु चयो थी त दोज़ख ॾे वठी वञोसि, दिल में चाहिनि त जल्दी वञा, अल्लाह जे हुकुम खे मञा, मन राज़ी थी पए। रब फरमाईंदो तो जे इन हुकुम मञण जे करे अॼु तोखे माफ़ी आहे, जहन्नम जी बाहि तो त माफ़ आहे। ॿिए बंदे खे कुम थींदो वठी वञो दोज़ख ॾे, मलाइक जीअं दावी पर वेंदो छिकाईंदो पोइ निहारींदो। पर मलाइक चईंदो त कोन ग़िलाज़ुन शुदा बिल्ला यासून अल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युमरून। सख़्त मलाइक छिकींदा वेंदा, पर हू छा कंदो, वींदो पर छिकंदो, पोइ ते निहारींदो, ताणंदो वेंदो। अल्लाह से फरमाईंदो नी घेरे वरी बंदा जहन्नम जो हुकुम कयो अथमि, छिकाईंदो थो वञी और कमो मोला तुंहिंजे क़ुरान पाक जी हिकिड़ी आयत मूंखे यादि अची वई, क़ुल या इबादियल्लज़ीन असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। मौला मूंखे तमन्ना थी पई त तूं गफ़ूर रहीम आहे, तुंहिंजे रहमत मां को बि ना उमेद न आहे। मां दिलि में सोचियो त ॿियो हथ घणा कया अथमि, पर अॼु बि राणो राज़ी थिए त का वॾी ॻाल्हि कान्हे। वाझाईंदो पियो वञा त मन मां बंदे ते रहम चई, उमेदवार सरी पियो ते छिकाईंदो वञा। ख़ुदा फरमाईंदो बंदा तो ना उमेदी मूं में न कई आहे, मूं उमेद कान नाथी थी, तोखे माफ़ी आहे। मलाइको हुनखे जन्नतुल फिरदौस ॾे वठी वञे। ॿियो कंहिं ॿुधायो, चओ सोहणे नबी साईं, चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मत सां क़यामत कॾहिं थींदी, अभी पाण ख़बर कान्हे का? हा, बाक़ी रहो साल इहो त हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात तव्हांखे असांखे वक़्तु मुक़ररु करे कोन ॿुधायो। इन में हिकमत आहे, इन में अल्लाह तबारक व तआला जो महबूब राज़ रखियो आहे। उन राज़ खे अल्लाह ई अल्लाह जो हबीब ॼाणे। महबूब पाक अलैहिस्सलाम खे क़यामत जे तफ़सील जी ख़बर आहे, क़यामत जे तफ़सीलन जो पतो आहे, बाक़ी नबी पाक अलैहिस्सलाम खे ख़बर कान्हे त क़यामत कॾहिं थींदी। अफ़सोस जो मक़ाम आहे। हिकिड़ी वरी ॿी हदीस मुखालिफ़ पेश कंदा आहिनि, जो साईं क़यामत जे ॾिहाड़े हिकिड़ा अहिड़ा शख़्स हूंदा जेके नबी पाक अलैहिस्सलाम जी सिफ़ारिश कंदो। मुंहिंजा मुलाय मुंहिंजा उम्मती आहिनि, उनखे दोज़ख ॾे न मोकिल, मां जी सिफ़ारिश थो कयां। अल्लाह से फरमाईंदो, मुंहिंजा प्यारा महबूब, तोखां पोइ इन्हनि अहिड़ा किना कम कया, अहिड़ा बद अमल कयो, तो फिरी विया, दीन छॾे विया। हाणे वरी तुंहिंजी सिफ़ारिश थो कयूं, तूं थो चवीं त मुंहिंजा उम्मती आहिनि, के तुंहिंजा उम्मती आहिनि की न के? नबी से फरमाईंदो, मोला है तुंहिंजी मर्ज़ी, तूं जहन्नम ॾे हलाईंदा। मालूम थियो त महबूब खे जेकॾहिं इल्मु ग़ैब हुजे त क़यामत में हुज़ूर सां ईअं छो चवे हा त हे मुंहिंजा उम्मती हा, त माना हुज़ूर खे ख़बर कान पई न जो फिरी विया। फिरण जी ख़बर हुजे हा त छो उम्मती छॾे ॾिना? इन में साबित आहे त नबी खे क़यामत जी ख़बर कान्हे। इहो दलील वठंदा, पर मां तोखे ॿुधायां त इहा हदीस जेका ॿुधाइनि था, इहा हदीस मुस्तफ़ा अलैहिस्सलाम क़यामत खां अॻु ॿुधाई आहे या क़यामत वारे ॾिहाड़े ॿुधाईंदो? अबा ॿुधायो, इहा जेका महबूब पाक जी हदीस पाक आहे, सहाबा खे ॿुधायो त हीअं थींदो, क़यामत में हिकिड़ा माण्हू ईंदा, उन्हनि जी मां सिफ़ारिश कंदुसि, मुंहिंजा मोला मुंहिंजा उम्मती आहिनि, पोइ अल्लाह थी फरमाईंदो तोखां पोइ फिरी विया हा, तंहिंजे करे हाणे इन्हनि जी सिफ़ारिश न कर, पोइ मां छॾे ॾींदोसांनि। हाणे इन हदीस मां मुल्हनि वरितो आहे दलील त हुज़ूर खे ग़ैब जी ख़बर कान्हे। मां थो चवां त इहा त हुज़ूर पाक क़यामत जे अचण खां अॻु ई ॿुधायो आहे त हीअं थींदो, बाक़ी तूं कीअं थो चवीं त ख़बर कान्हे का? अब आओ या न, हुज़ूर त क़यामत जे अचण खां अॻु में ई ॿुधायो त हीअं थींदो, बाक़ी रहियो सारे त हुज़ूर भला सिफ़ारिश छो कंदो? इन्ही में बि हिकमत आहे। कहिड़ी? त हुज़ूर खे ज़ाहिर करणो आहे त मां उम्मतनि जी सिफ़ारिश कंदुसि, पोइ जेकॾहिं उम्मती थी करे फिरी वेंदो त पादर खाए त पाण ॼाणे, बाक़ी मां मुहम्मद करीम उम्मत जो शाफ़ी आहियां।
उम्मत जो सफ़ारशी आहियां, उम्मत जी शफ़ाअत कंदुसि, पोइ जेकॾहिं को पाण फिरे उहो पाण ख़राब थींदो, उहो पंहिंजा अमल पाण भुगतींदो। बहरहाल इहे तफ़सील जे करे मां तव्हांखे ॿुधायां, हर शइ जे तफ़सील जे वास्ते हज़ार हा दलील आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां यादि कयो त पाण ई ॼाणूं कंहिं खे ख़बर कान्हे, पर अलाह ॼाणाए त ख़ुदा जे वलियनि खे बि ख़बर हूंदी आहे। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, नज़रतु इला बिलादिल्लाह जमअन कखरदिलतिन अला हुक्म इत्तिसाली। गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था पिया त मां अब्दुल कादिर जीलानी सारी काइनात खे ॾिठो आहे, दुनिया सॼी मुंहिंजे आॾो ईअं आहे जे तिरीअ जे मथां राईअ जो दाणो पियो हुजे। राईअ जो दाणो तिरीअ ते आहे, उहो मूंखां मख़फ़ी न आहे। अल्लाह ताला जो प्यारो वली थो फरमाए त अहिड़ी तरह मूंखां बि काइनात जो ज़रो ज़रो मख़फ़ी न आहे। अल्लाह ताला पंहिंजे वलियनि खे, पंहिंजे प्यारनि खे नूरे बसीरत अता फरमाईंदो आहे। अरे जॾहिं नूरे बसीरत मिली वेंदो आहे त ख़ुदा जे प्यार खां का बि शइ मख़फ़ी कान हूंदी आहे। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा आहियूं, अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों, अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, महबूब पाक साहिब लौलाक जिब्रील खे वापसि करे छॾियो त मूंखे ख़बर आहे तूं हलियो वञ। तफ़सीरनि ईअं लिखियो आहे त अल्लाह ताला जल जलालहु व मिन वालहु अल्फ में ऐं लाम में ऐं मीम में या हा मीम वग़ैरह वग़ैरह लफ़्ज़नि में हज़ार हा नुक्ता ऐं हज़ार हा हिकमतूं रखियूं आहिनि। उहे हिकमतूं अहिड़ियूं आहिनि ऐं अहिड़ा नुक्ता आहिनि जेके ख़ुदा ताला बराहे रास्त पंहिंजे महबूब पाक इस्लाम खे अता फरमाए छॾिया आहिनि। मेराज वारी हदीस में इहे बि लफ़्ज़ ईंदा आहिनि त जंहिं वक़्त में नबी पाक फरमाइनि था, मां हज़ीरतुल क़ुद्स में पहुतुसि, रब पाक जे दरगाह आलिया में हाज़िरी ॾिनमि त अल्लाह ताला पंहिंजे कुदरत वारा ॿई हथ मुंहिंजे फणनि जे विच ते रखिया। रब पाक पंहिंजा बेमिसाल लैस कमिस्लिही शैउन, ख़ुदा जे मिसाल कुझु बि न आहे। उहे पंहिंजे कुदरत वारा ॿई हथ मुंहिंजे कुल्हनि ऐं फणनि जे विच ते रखिया। फवजदतु बरदहा बैन सदरी, बैन सदैय जा लफ़्ज़ बि अचनि था। पाण फरमाइनि था उन कुदरत जा हथ त पुठीअ जे पोयां हुआ, पर उन्हनि जे असर जे करे मां पंहिंजे हिन ॿिनि बुबनि जे विच ते या पंहिंजे सीने में थधाण मालूम कई। थधाण, हथ हिकु रखिया, सीनो थधो हिकु थी वियो। फकशफ अल्लाहु सदरी, पोइ अल्लाह ताला मुंहिंजे सीने खे कुशादो करे छॾियो, खोले छॾियो। फअलिमतु मिनल अव्वलीन वल आखिरीन, एतिरो मुंहिंजो सीनो कुशादो थी वियो जो अॻियनि पोयनि जो इल्मु रब पाक मूंखे पढ़ाए छॾियो। ऐं ॿी हदीस पाक में ईंदो आहे, फतजल्ला ली कुल्ल शै, वो अल्लाह ताला जो ज़ात उन रात में पंहिंजे कुदरत वारनि हथनि जे फैज़ ऐं बरकत सां फतजल्ला ली कुल्ल शै, जेके बि दुनिया में शयूं आहिनि उहे उन बरकत वारनि हथनि जे सदके मुंहिंजे लाइ रोशन थी वयूं। हर शइ मुंहिंजे लाइ रोशन थी वई, का बि शइ कोन बची। उनजा अदा अल्लाह जे हबीब जे इल्म जो इनकार न कजां, मुंहिंजे महबूब जे इल्म लाइ अक़ीदो रखजां त मुस्तफ़ा जो इल्म अताई आहे। बाक़ी रहियो सुवाल त असांजो को बि सुन्नी ईअं कोन थो चवे त मुस्तफ़ा आलिमुल ग़ैब आहे। आलिमुल ग़ैब अल्लाह आहे, चओ आलिमुल ग़ैब या अल्लाह पाक जी सिफ़त आहे, ॿिए में कान्हे का। अल्लाह आलिमुल ग़ैब आहे, लेकिन मुस्तफ़ा खे इल्म ग़ैब आहे। फ़र्क़ु आहे, इल्म ग़ैब जो हुजणु ॿी शइ आहे, आलिमुल ग़ैब हुजणु ॿी शइ आहे। मुस्तफ़ा खे ग़ैब जो इल्म अल्लाह साईं अता कयो आहे, लेकिन अल्लाह तबारक व तआला आलिमुल ग़ैब आहे। मूंखां हिकिड़े सुवाल कयो, साईं जेकॾहिं तुंहिंजी इहा ॻाल्हि सची आहे त पोइ अलाह बि आलिमुल ग़ैब, माना ख़ुदा खे बि ग़ैब जी ख़बर, नबी साईं खे बि ग़ैब जो इल्मु, त पोइ पत शिरक थी पियो। हू बि ग़ैब ॼाणे, हू बि ग़ैब ॼाणे। मूं चयो अदा तो शिरक सम्झो ई न आहे। शिरक खे सम्झी आहे त इहो एतिराज़ ई कोन करी हा। हक़ीक़त में मां हुनखे क़ुरान करीम मां दलील पेश कयो त ॿुध, अल्लाह से पंहिंजे लाइ फरमाए थो, इन्नहू हुवस समीउल बसीर। अल्लाह
ताला पंहिंजी ज़ात लाइ फरमायो आहे त मां रब समीउ बि आहियां बसीर बि आहियां। माना अल्लाह साईं ॿुधंदड़ बि आहे, अल्लाह तबारक व तआला ॾिसंदड़ बि आहे। अदा आहे या न आहे? रब करीम समीउ बि आहे, रब करीम बसीर भी आ। पर सादे कुरान रब्बुल आलमीन जो फरमाना फरमाए तो इल्ला जअल्लाहु समीअम बसीरा। खुदा ताला फरमाए तो असां इंसान खे समीउ भी बनायो आहे त बसीर भी बनायो आहे। अल्लाह जो समीउ बसीर, इंसान भी समीउ बसीर। वो मुझो हर छा सलाह जेकॾहिं अल्लाह आलिमुल गैब ऐं नबी साईं खे इल्मु गैब बकौल तुंहिंजो शिरक थी पियो त पोइ अल्लाह ताला बि अलीमुन बिज़ात सुदूर आहे ऐं अल्लाह ताला समीउ बसीर आहे, इंसान भी समीउ बसीर आहे। उहो शिरक थी पियो। हाणे इन जो फ़र्क़ु इहो आहे त अल्लाह ताला फरमाए थो इन्ना जअलनाहु, इते जाल जो लफ़्ज़ बीठो आहे। रब साईं फरमाए थो त मूंखे कंहिं समीउ बसीर कोन बनायो आहे। मां पाण समीउ भी आहियां त बसीर आहियां, पर इंसान खे मां अल्लाह समीउ बसीर बनायो आहे। अल्लाह इंसान खे रब्बुल आलमीन बनायो आहे। समझ में ॻाल्हि आई न? अल्लाह खे कंहिं समीउ बसीर बनायो न आहे, लेकिन इंसान खे समीउ बसीर कंहिं उथी खड़ो थियो आहे, रोई थोड़े जॾहिं थोड़ा बुज़ुर्ग मुंहिंजो पर्दो फाश कयो आहे, सभई शर्त मुंह में न बंद आहे। मिड़ई बुज़ुर्ग मूंखे हो ज़ाहिर करिणो आया, मुंहिंजो मुरीद भी हो, खलीफ़ो भी हो। इहे शर्त सभई मुंह में हल। पूरे हिंदुस्तान पाकिस्तान जे मथां बर्रे सगीर जे मथां हुनजी हुकूमत हुई, पर तकवा जो साहिब अहिड़ो आहे जो सभई शर्त वक़्त जे बादशाह में न बंद आहे। उन्हीं अल्लाह जे वलीअ जो जनाज़ो पढ़ायो आहे। जनाज़े पढ़ण खां पोइ ख़बर पई, बुज़ुर्ग पाण चयो त मिड़ई बुज़ुर्ग मूंखे ज़ाहिर कयो आहे त जी दुनिया खे ख़बर पए त हिन में सभु ॻाल्हियूं अथव। अदाई बादशाह ऐं असां अॼुकल्ह जा मौलवी जेके असां जूं निमाज़ूं कदा कजूं, पर निमाज़ ते वेठा कोन था वञूं पिया। पर जे खणी 4 किताब मौलवी पढ़ियो त मदरसे खां बेज़ार सिधो अरबी टीचरी ॾे, पोइ मुछ बि टूरी त सींध बि बुती आहे। केरु चयो मौलवी साहब दस्तार फज़ीलत आहे। अरे मदरसे वारा बुखू मरी विया, मदरसे वारनि खे कुझु कोन मिलियो। तूं अरबी टीचर थे, हाई स्कूल वारनि खे त को फैज़ कोन ॾिनी, उनखे त तो निमाज़ी कोन बनायो, पर हुननि तुंहिंजे मथां असर अहिड़ो कयो तोखे बेनिमाज़ी बनाए छॾियो। ओ मुंहिंजा सोणा, तो अहिड़ो इल्मु पढ़ियो आहे जंहिं इल्म खे मोहम्मद मिठे चयो आहे त दीनी इल्मु नूर आहे। दीनी इल्मु छा आहे साईं? नूर आहे। उन नूर खे सीने में संभाल। तूं भली हाई स्कूल में वञ, भली कॉलेज में वञ, भली यूनिवर्सिटी में वञ, भली तूं कहिड़े बि अदारे में वञ, पर उन जगह ते तूं आलिम दीन थी करे दीन जो तर्जुमान थी वञ। उते वञी तूं इस्लाम जी तबलीग कर। ख़ुदा पाक जो कसम आहे, उते वेंदे अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे वक़ार खे बुलंद ई ताला फरमाए छॾींदो। पर जे उन जगह ते रंग हुननि जो लॻी त पोइ यार तुंहिंजी क़िस्मत आहे। मां त इहा दुआ कंदुसि त ख़ुदा ताला असां तव्हां सभिनी खे दीनदार बनाए। चओ आमीन। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुंहिंजो मक़सदु रुॻो इहो आहे त हे बेअमली जेका थी आहे सा ख़ुदा जे ख़ौफ़ न हुजण जे करे आहे। पर जंहिं वक़्तु असां में ख़ुदा जो ख़ौफ़ थी पवंदो त अमल पाण ई थींदा। अॻु में ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा कयो। अल्लाह सी फरमायो त हुदल लिल मुत्तक़ीन, क़ुरान मुत्तक़िन जे लाइ हिदायत आहे। कहिड़ा? अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून अस्सलात, पर पुठी ईमान आणींदा, नमाज़ूं पढ़ंदा, व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। ऐं मुत्तक़िन जी ॿी निशानी आहे, अल्लाह ताला जो कुझु उनखे अता कंदो आहे, उन अता कयल रिज़्क़ मां अल्लाह जे राह में ख़ैर ख़ैरातूं बि कंदा आहिनि। माना रब जो कुझु ॾे उहो अल्लाह जे राह में विराए छॾे। ला तमा, ला मना, ला जमा, तमा बि न हुजे। ऐं जेकॾहिं को अल्लाह जे राह में तोखे ॾे उहो वापसि बि न कर, पर जेकॾहिं अल्लाह जे राह मां मिलई त वरी जमा बि न कर, वरी रब जे राह में लुटाए बि छॾ। इहो आहे मुत्तक़ीअ जी निशानी ऐं परहेज़गार जी निशानी। मुंहिंजा अदा दीनी इल्म
दीनदारी लाइ ज़रूरी ज़ेवर आहे। जेकॾहिं दीन जो इल्मु पढ़ी माण्हू अमल न करे तो ईअं आहे। महबूब फरमायो आहे कशजर बिला समरिन, इहो वण त आहे पर वण में को फल आहे ई कोन को। वण ज़रूर आहे पर हुन में मेवात न आहे। पर जेकॾहिं इल्मु बि हुजे अमल बि हुजे ईअं सम्झा त भलो वण बि आहे ऐं मेवात सां भरियो बि पियो आहे। असांजे मुल्क में दीनी तालीम जे तरफ़ तवजो तमामु घटि आहे। मदारस खाली पिया आहिनि। मदरसनि में मानी भी मिले, साबुण भी मिले, तेल भी मिले, कपड़ा भी मिलन, किताब भी मुफ्त में मिले, बिस्तरो भी मिले, खट भी मिले। तभी मुंहिंजा प्यारा दोस्त मदरसे में पंहिंजे बच्चे खे कोन छॾींदासीं। हाई स्कूल में फीहूं भी भर। मुंहिंजा प्यारा दोस्त पंहिंजे घरां शागिर्द खे लिबास भी ठाराहे ॾे, इम्तिहान जूं सालाना चकर ख़र्च भी बर्दाश्त कर, रोज़ानो ख़र्ची भी छोकिरे खे ॾे। पर अञा जो छोरो निभागो थी सियासत में सो वठे त पीउ खे काठ में भी हणाए। अब आया न छोरो सुधरियो माना पीउ काठ में। अगे बीही पेशाब कंदो है कोठे ते चढ़ी थो मुटरे पियो। और मुंहिंजा अदा है तालीम आहे, हे इंसानियत आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहो सबबु आहे जो असांखे दीनदारी सां मुहबत न रही आहे। जेकॾहिं दीन सां मुहबत हुजे हा असां पंहिंजे औलाद खे दीन पढ़ायूं हा। मुंहिंजा प्यारा भाउ, मूंखे हिकिड़ो वाक़िओ यादि ईंदो आहे। हज़रत इमाम मालिक साईं जो सभई जो रहमतुल्लाह ताला। तोखे ॿुधायां तोखे हैरत लॻंदी त छा अल्लाह जे वलियनि जो कमाल हो। हज़रत इमाम मालिक साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वालिदा माजिदा फरमाए थी त जॾहिं इमाम मालिक मूंखे ॼावा 6 महीने जा थिया, 6 महीने जा, त इमाम साहब जो वालिद साहब जेको हो वॾो वापारी ज़ाल खे चई त हेती ख़र्च महीने जो तुंहिंजे हवाले आहे। मां हितां सामान खणी ॿिए मुल्क में वञा थो वापार लाइ, मां महीने जे अंदरि वापसि ईंदुसि। हे मुंहिंजो बच्चो ही तो वटि ख़र्च पको सामान, महीने जो ख़र्च खां अलावा बि मुंहिंजी किरोड़नि जी मिल्कियत आहे जेका घर में छॾी थो वञा। इत्तिफ़ाक़ करो तो इमाम मालिक साईं अमर जे झोली में आहे। 6 महीने जो मासूम ॿारड़ो आहे। मां पंहिंजे बच्चे खे संभाले थी। महीने जे बजाए 2 महीना गुज़री विया, साल गुज़री विया। इमाम मालिक जो वालिद साहब अहिड़ो वापार में फाथो जो 25 साल रातिनि जा घर न आयो। घणा साल? ॾाढे त चओ। तू अंदाज़ो कर जेको 6 महीने जो ॿार हूंदो तो 25 साल में त जवान थी वेंदो न। 25 साल खां पोइ जॾहिं वापसि आयो, मदीने तैयबा जो रहाकू आहे। आदत कहिड़ी हूंदी हुई मदीने वारनि जी, जॾहिं मदीने पाक मां ॿाहिरि वेंदा हुआ त मुस्तफ़ा जे रोज़े ते सलाम करे पोइ ॿाहिरि वेंदा हुआ। पर जे ॿाहिरां शहर में ईंदा हुआ त अव्वल मुस्तफ़ा जे मस्जिद में अची नफ़िल पढ़ी मुस्तफ़ा खे सलाम करे पोइ घर वेंदा। इमाम मालिक जो वालिद साहब हस्बे मामूल 25 साल खां पोइ सिधो मस्जिद नबवी में आयो, सलातो सलाम पढ़ियई, मवाजिहा शरीफ़ ते हाज़िरी ॾिनई। उन खां पोइ हाणे घर जो निकिरण जो इरादो कई त मथां जुमे जी बांग अची वई। ॾिहाड़ो हो जुमे जो। दिलि में ख़्यालु कयो त 25 साल खां पोइ थो घर वञा, जेकॾहिं वेंदुसि त शायदि घर वारा नचण देरि थी वञे, निमाज़ कज़ा थी वेंदी। हाणे अज़ान हुई थी वई आहे, वेहा 2 टे मिंट जुमो पढ़ी पोइ थो घर वञा। तारी सिफ़ में वेही रहियो आहे, जमात गॾु थी वई। मुंहिंजे प्यारे हबीब पाक जे मस्जिद शरीफ़ जो ख़तीब साहब बि अची वियो। नौजवान हसीनो जमीला नूरानी चेहरे सां मिंबर ते वेही ख़ुतबो पढ़ी, फसीहुल लिसान ख़ुतबो। उन खां बाद में निमाज़ पढ़ाई, सुहिणे क़िराअत सां निमाज़ पढ़ी। उन खां बाद में दुआ घुरई। सभु माण्हू उथी पेशमाम जा हथ चुमण लॻा। इमाम मालिक जो वालिद साहब बि उथी पेशमाम जा हथ चुमई, ज़ियारत कई, ठरी पियो। अल्हम्दुलिल्लाह, हेड़ो ख़तीब, हेड़ो सोहणो पेशमाम। इहे करे उन पेशमाम खां मोकिलाए ॿाहिरां सिधो पंहिंजे घर आयो, अची कड़ो खड़काई। अंदरूं आवाज़ मन दक़ल बाब, कंहिं दरवाज़ो खटखटायो आहे। ॿाहिरां बुज़ुर्ग फरमायो मां फलानो आहियां। दरवाज़ो खोलियो, घर जो मालिक आहियां। माई सॻोरी बिस्मिल्लाह करे दरवाज़ो खोलियो। दिलि में सोचई त 25 साल खां पोइ आयो आहे, शिकवा कंदसि, शिकायत कंदसि, ताहूं ॾींदसि त छा कई विसारे छॾी। पर वरी दिलि में सोचई त न, अलाए मता हिन खे का मजबूरी हुजे।
ॿाहिरां आयो आहे, मानी बि खाराया, पानी बि पीआरिया, अदब बि कया, मुंहिंजो हाकिम आहे, मुंहिंजी मलामत बाद जी आहे, अॻ में हिन जी दिलि ख़ुशि कया, मन अल्लाह राज़ी थी पवे। दिलि में घणी तकलीफ़ हुई, ख़्याल हा, अफ़सोस हा, दाहुन ॾियण जा, पर सभई दिलि में साधे बिस्मिल्लाह करे दरवाज़ो खोलियईं। इमाम साहब जे वाल साहब जी खट ते विहारियईं, पाणी खणी आई, मानी खणी आई। जेकॾहिं हुजे हा 15वीं सदी जी माई त छा था सम्झो? दर खोले था, भला खिलो छो था, दिलि सां त ॻाल्हि कान थी लॻेव। अल्लाह अल्लाह, माई सगोरी का बि शिकायत कान कई। हज़रत इमाम साहब जे वाल दिमाग़ खे विहारे मानी बानी खाराई। इमाम साहब जे वाल साहब चयो त मानी पोइ खाईंदुसि, मुंहिंजी अमानत मूंखे ॾेखार, पोइ मानी खा। माई साहब फरमायो कहिड़ी अमानत, कहिड़ी मां वटि अमानत छॾे वियो आहे? इमाम साहब जो वाल थो चए मुंहिंजी अमानत, मुंहिंजो बच्चो मालिक जेको 6 महीने जो मां तो वटि छॾे वियो सो काथे आहे त मां पंहिंजो बचिड़ो ॾिसां। माई चयो मां तोखे तुंहिंजी अमानत ॾेखारियां थी, पर मूंखे पहिरीं पहिरीं ॿुधाए त निमाज़ काथे पढ़ी थी? जे निमाज़ पढ़ी त महबूब जे मस्जिद नबवीअ में छा ॾिठुई? अल्हम्दुलिल्लाह सभु कुझु ॾिठुमि, मुस्तफ़ा जो दीदार थियो, ज़ियारतूं थियूं, सलातो सलाम पढ़ियमि, पर मज़ेदार ॻाल्हि जेका मूंखे नज़र आई सा मस्जिद नबवी जो ख़तीब ॾिठुमि। अहिड़ो सुहिणो ख़तीब मूं अॼु ताईं कोन ॾिठो आहे। अहिड़ी सुहिणी किरात कई, अहिड़ो सुहिणो ख़ुतबो पढ़ियईं, अहिड़ो बहितरीन हो जो जहान पे हथ चुमिया, मां बि हथ चुमे आयो आहियां, मुंहिंजो ईमान ताज़ो थी वियो आहे। माई सबोरी थी करे, ओ मुंहिंजा ख़ावंद, मां तुंहिंजे अमानत में ख़यानत कान कई आहे। इहो जेको ख़तीब तूं ॾिसी आयो आहे, इहो ख़तीब तुंहिंजो पुटु मालिक आहे, जंहिंखे मां पीहरा पीही वक़्त जो इमाम ऐं वक़्त जो बुज़ुर्ग बणायो आहे, इल्मु पढ़ायो आहे, दीन पढ़ायो आहे। अहिड़ो त मां हुनखे दीन पढ़ायो आहे जो अॼु मोहम्मद मुस्तफ़ा जे मुसले ते नमाज़ पढ़ाइण वारो मौजूद आहे। मां तुंहिंजी अमानत में ख़यानत कान कई आहे, मां तुंहिंजे अमानत खे इन जाइ ते पहुचायो आहे। इहो पेशवाम जो पुटु तुंहिंजो फर्ज़ंद थी जेको 6 महीने जो बचिड़ो छॾे वियो। अदा क़ुर्बान अहिड़नि माण्हुनि तां वञे, ईअं न सही। बेटाई से फरमाए था भली जायूं माहिरूं सदियूं सालिहन, माशर जे मैदान में उन्हनि ॾांहुं जमलनि, बाक़ी लख मुबारक माण्हुनि खे अजनि जिन खे अल्लाह तबारक व तआला अहिड़ा फर्ज़ंद अता फरमाया। ऐं असां मुस्लमान आहियूं त मुंहिंजा दोस्त पंहिंजे औलाद खे क़ुरान करीम जे तालीम जे लाइ तयार न आहे। मां हिते रिसाले में पढ़ियो, हिकिड़े शख़्स पंहिंजे पुट खे पढ़ायो, वॾियूं वॾियूं डिग्रियूं इम्तिहान पास करे वेठो। उनजे पुट जॾहिं वॾा इम्तिहान पास कया, पीउ पोढ़ो थियो, आख़िरी वक़्तु थियो, विसाल जो टाइम थियो, पीउ खट ते पियो आहे, पंहिंजे दोस्तनि खे माइटनि खे अज़ीज़नि खे चई त सभई अचो ऐं मुंहिंजे पुट खे वठी अचो। पुट हुनजो अची आया, मथां अची बीठो, आख़िरी दम आहे, थोरो थोरो ॻाल्हाए पियो। पंहिंजे पुट खे चयो मुंहिंजा बाबा, चइजी मुंहिंजा बाबा वारो कर, मुंहिंजो आख़िरी ताईं मां सेरांदीअ खां वेही यासीन त पढ़। छा पढ़ो? यासीन सगोरी मुंहिंजे सेरांदी खां त वेही पढ़। पुट थो चए बाबा यासीन छा आहे? यासीन छाखे पैदा हो, यासीन कहिड़ी शइ आहे? पीउ थो चए बाबा हेतिरो पढ़ायो मां तोखे यासीन जी ख़बर न आहे। पुट थो चए बाबा मूंखे तो BA कराई, मूंखे तो मैट्रिक कराई, मूंखे तो MBBS कराया, मूंखे तो इंजीनियरिंग में पढ़ायो, मूंखे तो PhD वग़ैरह कराया। अॼु जेकॾहिं मुंहिंजूं डिग्रियूं, मुंहिंजा सर्टिफिकेट तोखे कमु अचनि त मां सभु ॾियण जे लाइ तयारु आहियां। जेका यासीन तूं थो चङी सां तोड़ والقرآن الحكيم إنك لمن المرسلين على صراط مستقيم। अल्लाह जो क़ुरान पढ़ी आहे त मुंहिंजो दम बि आसानी सां वञे हा, मुंहिंजी आख़िरत बि मोचारी थिए हा। पुट रोई थोरो बाबा मुंहिंजो कसूर कोन्हे, को कसूर तुंहिंजो आहे। तूं क़ुरान पाक पढ़ाई हा त मां तुंहिंजे मथां क़ुरान पढ़ाया, पर तो कोन पढ़ायो, मां छा कयां? अदा यादि रखो, इहो बि वक़्तु हर हिक ते अचिणो आहे
जहान मां वेंदे तूं त चवंदे मिड़ई को मुलो मसीत मां वठी अचे कर पढ़ाईंदुसि अदा मुलो कोन्हनि थी यख जा जेकॾहिं अल्लाह साईं तोखे तौफ़ीक़ ॾे बच्चा तोखे रब पाक अता फरमाया पंहिंजे औलाद खे अल्लाह साईं जो क़ुरान पढ़ा दीन पढ़ा त तुंहिंजे लाइ औलाद कम अचे मुस्तफ़ा फरमाईंदा जंहिं पंहिंजी औलाद खे दीन पढ़ायो क़यामत में अबे अम्मा खे ख़ुदा ताज पाराईंदो जंहिं ताज जी रोशनी सिज खां ऐं चंड खां वधीक हूंदी माण्हू पुछंदा मौला इहो कहिड़ो नबी आहे रब चवंदो नबी मौला सी मौला इहो कहिड़ो सहाबी आहे अल्लाह सी फरमाईंदो सहाबी बि न आहे मौला इहो भला कहिड़ी आहे अल्लाह सी फरमाईंदो वली बि न आहे मौला ताला भला इहो कहिड़ो आलिम आहे रब सी फरमाईंदो आलिम बि न आहे ख़ल्क़ चवंदी मौला आलिम बि न मौलवी बि न आहे मुफ्ती मुत्तकी परहेज़गार बुजुर्ग भी ना है भी ना है सहाबी भी ना है उन खां अलावा नबी भी ना है उनखे तो तारायो आहे जंहिंजी रोशनी सिज चंड खां वधीक आहे इहो ताज तो हुनखे छाजे लाइ ॾिनो आहे रब फरमाईंदो आहे मुंहिंजे महबूब जो गुनहगार उम्मती इनखे ताज मां इन जे करे पारायो आहे जो इन पंहिंजे पुट खे क़ुरान पाक पढ़ायो हो पंहिंजे औलाद खे दीन सेखारियो हुयईं उन दीन ऐं क़ुरान पाक जे बरकत सां मां हुनजे वालिदैन खे ताज पारायो आहे ऐं मुंहिंजा भाउ जेकॾहिं वालिदैन खे दीन जे करे ताज मिले त मुंहिंजा भाउ जेकॾहिं तूं पाण दीन पढ़ंदे त ख़ुदा ताला तोखे बि ताज पाराए छॾींदो पढ़ो दीनदारी पढ़ो दीनदार थियो नमाज़ी थियो नमाज़ पढ़ो नमाज़ खे याद करे पंहिंजे सीने में सधाए कायम ऐं दाइम रखो अल्लाह तबारक व तआला जे दरगाह में सभिनी खे हाज़िरी ॾियणी आहे ऐं उम्मती सदाई उठा कहजा मुस्तफ़ा जा सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उहो प्यारो हबीब करीम जेको असांजे महबूब पाक अल्लाह से असांखे महबूब अता कयो जेको सॼे जहान खां सभिनी नबियनि जो सरताज नबी कहिड़े भले महबूब जा उम्मती थिया चओ अल्हम्दुलिल्लाह ॾाढे त चओ अल्हम्दुलिल्लाह मिताई साहब रहमतुल्लाह ने फरमाइनि था थोरा कई थोरा मूं ते मारू वड़नि जा भलायूं भेरा गणे गणी दस केतिरा रब पाक जा एतिरा एहसान जो इंसान कयई अकुल ॾिनई सोणी सूरत ॾिनई पर मां तोखे चवां सभु थोरा हिकिड़े पासे मुस्तफ़ा जो उम्मती बनाई इहो थोरो हिकु पासे सभिनी नेमतुनि खां वॾे खां वॾी नेमत इहा आहे अहिड़ो पैगंबर करीम अलैहिस्सलाम असांखे अता कई शाह साहब फरमाइनि था जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में मुहड़ मिड़नी मुरसले सरस संदुस शान फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर तिस मकाम उन आगे जा एहसान जय हादी मेल मेड़ो उन रब पाक असांजे मथां एहसान कया जो सभिनी नबियनि जो सरताज मुहम्मद मुख्तार सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे अता फरमाई ऐं मुंहिंजा अदा क़यामत जे ॾिहाड़े मुस्तफ़ा जे आॾो ईंदे मथां लजी थिए त जेकॾहिं निमाज़ूं बि पढ़ दाढ़ी भी मुस्तफ़ा जी सुन्नत आहे इहा बि रख हबीब पाक जे तरीक़े ते हल इंशा अल्लाह ताला क़यामत में मुस्तफ़ा तोखे सॾ करे जन्नत में वठी वेंदो हज़रत हबीब से फरमायो आहे मुंहिंजा उम्मतियो मुंहिंजा तव्हांजे चेल्हनि में हथ आहिनि हदीस आहे मुंहिंजा तव्हांजे चेल्ह में हथ आहिनि पर तव्हां ज़ोरी जहन्नम ॾे भॻा था वञो ज़ोरी दोज़ख ॾे भॻा था वञो मुस्तफ़ा फरमाए थो मां वरी तव्हांखे चेल्ह में हथ विझी छिके जहन्नम खां बचाया थो अरे अहिड़ो रहमत लिल आलमीन जेको अबे अम्मा खां वधीक मेहरबान पंहिंजे वालिदैन खां वधीक शफ़ी ऐं रऊफ़ रहीम उन महबूब पाक जे तरीक़े खे असां छॾियो त पोइ असांजो कहिड़ो हाल थींदो मुंहिंजा दोस्त सरकार जी सुन्नत ते अमल कंदे इंशा अल्लाह तबारक तआला कॾहिं बि ॾुखियो ॾियाड़ो कोन ॾिसंदे यादि रखो हुज़ूर जे तरीक़े खां सवाइ ॿियो जेको बि तरीक़ो आहे सो सभु रद्द आहे खिलाफ़े पैगंबर कसे रह गुज़ीद के हरगिज़ बमंज़िल न ख्वाहद रसीद नबी करीम जे तरीक़े खां सवाइ ॿियो जहीं बि तरीक़ो वरितो सो मंज़िल ते कोन पहुचंदो
आम करे माण्हू चवंदासीं अलाह को निमाज़ में मिलंदो आहे छा? निमाज़ छा आहे? अफ़सोस मुस्लमान अफ़सोस, असांजे सोने महबूब फरमाया फिस्सलात कुर्रतुल ऐनैय, ऐं दुनिया वारो मां मोहम्मद करीम जूं निमाज़ में अखियूं ठरंदियूं आहिनि। जंहिं फेल सां जंहिं अमल सां मुस्तफ़ा जूं अखियूं ठरनि, अदा असां जूं बि ठरणु खपनि या न? असांखे बि लज़त अचणु खपे या न? पर लज़त तॾहिं ईंदी जॾहिं ईमान खे मज़बूत कंदे, नबी पाक जे तरीक़े खां सवा कॾहिं बि मंज़िल ते कोन पहुचंदे। विटाई साहब फरमाइनि था पिया, हर दम कनि हर नाम ऐं धोअनि ॾिहाड़ी धोतिया, मन न गॼाऊं मीम सां कूड़ा कनि कलाम, पोइ बिना मुहम्मद जा कम न ईंदो को ॿियो। यादि रखो, जेसीं ताईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दामन न वठंदे, हबीबन करीमन जी सुन्नत पाक ते अमल न कंदे, कॾहिं बि मंज़िल मक़सूद ते कोन पहुचंदे। हुज़ूर जी सुन्नत, अल्लाह ताला खे मुस्तफ़ा जो तरीक़ो एॾो प्यारो आहे जो महबूबन करीमन जे तरीक़े ते जहीं बि अमल जो ख़ुदा ताला ताजा बेड़ा ई पार फरमाए छॾिया। हे जेके बि वली थी गुज़रिया आहिनि, इहे सभु मुस्तफ़ा जे सुन्नत जा पाबंद हुआ, सुन्नतुनि ते अमल कंदा हुआ। सुन्नत पाक जे मथां उनखे इश्क ऐं मोहबत जेतिरो वारिहाना प्यार हूंदो। तव्हां अॼोके इश्तिहार में लिखियो आहे, अॼोको ॾिहाड़ो इमाम रब्बानी जो ॾिहाड़ो। इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फसानी रहमतुल्लाह ताला अलैह, मुंहिंजा दोस्त इमाम साहब रहमतुल्लाह अलैह बि सुन्नत पाक खे जीआरियो ऐं नए सिर ज़िंदा फरमायो। अहिड़े अंदाज़ में ज़िंदा फरमाई जो ख़ुदा तबारक ताला जे दीन खे नओं गोया रंग पाराए छॾियो। मां इमाम साहब इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह जे सवाने हयात में पढ़ियो आहे त जंहिं ॾिहाड़े पाण ख़ैर जो तवल्लुद थिया, सरहंद शरीफ में सदन विलादत थी आहे, जंहिं रात जो ॼावा त सुबुह जो उन इलाइक़े में मुल्क में जेके बि साज़ हा, साज़ सम्झो था न, दोहल, यकतारा, तंबूरा, सारंगियूं, पीनूं वग़ैरह वग़ैरह, जेके बि साज़ हा, हज़रत इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह सुबुह जो माण्हू उथी साज़ जो वॼाइनि था। मंगणहार दोहल खे हथ आयो आहे, सारंगी वारे सारंगी खे हथ आयो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, बीनुनि वारे बीनुनि खे फूक ॾिनी आहे। अलाह जो वली ॼाओ आहे त साज़नि जो आवाज़ बंदि थी वियो। जेके बि साज़ हा तॾहिं वॼणु बंदि करे ॾिनो। 7 ॾिहाड़ा 7 रातियूं गुज़रियूं, साज़ पंहिंजो न वॼो। हथ पिया हणो बसी, हथ लॻे पियो बाक़ी आवाज़ थिए कोन, फूक ॾियनि त रुगो हवा निकिरे पई, आवाज़ थिए कोन, चंग वॼाए रुगो तार लुॾे पई, आवाज़ थिए कोन पियो। कंहिं वक़्त जे वलीअ वटि माण्हू गॾु थी विया, साईं सबबु कहिड़ो आहे जो साज़ बंदि थी विया। अलाह जो वली बसीरत वारो हो, उन फरमायो तव्हांखे ख़बर कोन्हे मुहम्मद करीम जे सुन्नत खे जीआरण वारो आयो आहे, जहान साज़ बंदि थी वियो। वक़्त जो बादशाह जहांगीर इमाम साहब ते कावड़जी पियो आहे। इमाम रब्बानी साईं खे जेल में हणाई, गवालियार जे जेल में। कुझु अरसे खां पोइ बादशाह गवालियार जे जेल में मुआइने लाइ वियो त जेल ॾिसां, ऐं गवालियार जो जेको जेल हो त ॾाढो सख़्तु जेल हूंदो हो, उते जी माना सज़ा सख़्तु सज़ा। हज़रत इमाम साहब जेल में पहुता। बादशाह महीने चंद महीननि खां पोइ गवालियार जे जेल में मुआइने जे लाइ जेल ॾिसण वियो आहे। अंदर जो वञे त हैरान थी वियो बादशाह। जेके बि ख़तरनाक चोर हा, जेके बि ख़तरनाक धाड़ेल हा, उहे उन जेल में हा, सवनि जे तादाद में हा। अंदर जो बादशाह वियो त सभिनी जेलनि खे ॾाढियूं वॾियूं पटका ॿधा पिया आहिनि, दड़ में आहिनि। सभिनी जो लिबास सुन्नत पाक ते आहे। आज़ान अची वई आहे, कतारूं ॿधी मुस्तफ़ा जी सुन्नत पढ़ी रहिया आहिनि, निमाज़ जे इंतज़ार में वेठा आहिनि। हज़ारनि जे तादाद में सभु हिकु रंग में हिकु सूरत में जो ॾिठा बादशाह त पंहिंजे जेलर खे घुराए अची त हेतिरा मौलवी कंहिं जेल में विधा आहिनि। अब आप समझो था न, हे हेतिरा मौलवी अरे छा में जेल में विधा अथव? जेलर चयोसि हे मौलवी न आहिनि, जे केर आहिनि?
मिसाल चे परू चांडो थिए अली गोहर थिए फलाणो थी मिसाल जा तव्हांजे मुल्क जो अब हाओ न सही मशहूर नाले वारा जो तव्हांजे मुल्क जा अहिड़ी त हुन में नाला छा हेसी फलाणो 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 आहे चए हे त वॾा ख़तरनाक आहे हे रंग काथों लॻो आहे हे निमाज़ूं किथों सिखिया उन जेल में चयो तो इमाम रब्बानी खे जेल में विधो आहे अल्लाह जो वली आयो आहे निगाहे वली में ये तासीरूं देखी बदलती हजारों की तकदीर देखी इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह आयो आहे जेके गुनहगार हा सब वली बणजी विया अल्लाह वाले जो सोहबत में आया है सब नमाजी थिया सब दाढ़ियूं रखियूं हन सभई सुन्नत ते अमल कनि था नमाज कंहिंजी कज़ा कान थी थिए पई इमाम साहब जे कदमनि ते बादशाह किरी पियो आहे कि भला मूंखे माफ़ कर मां ग़लती कई आहे जो तो जहिड़े वलीअ खे मूं जेल में विधो आहे इमाम साहब फरमाइनि था अदा तुंहिंजो ॾोह कोन्हे को रब जी मर्ज़ी ही त अहमद सरहदी जेल में अचे त गुनहगार हिदायत ते अचनि मां रब जे हुक्म सां आयो आहियां तोखे कहिड़ी ताक़त आहे जो असांखे जेल में विझंदे अल्लाह जे वलियुनि इनकलाब आंदा अल्लाह जे वलियुनि कल्बनि खे ज़िंदह करे ॾेखारियो अल्लाह जे वलियुनि मुंहुं दिलियूं चेरियूं करे ॾेखारियूं ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त छाजे पावण ते मुस्तफ़ा जे सुन्नत जे पावण पावण कहिड़ो से चओ मुस्तफ़ा जे सुन्नत जो पीर से रोज़े वारा कोहरम जे शहर में आया आहिनि पाण उते पढ़िया संदन दोस्त ऐं हम सबकी हो मखदूम मोहम्मद आकिल जेको मखदूम अहमदीअ जो फर्ज़ंद आहे जुमे जो ॾिहाड़ो आहे मखदूम साहब चयो किबला तूं मुंहिंजो साथी आहे क्लास फेलो आहे गॾु पढ़िया आहियूं अॼु जुमो मुंहिंजे ॻोठ में पढ़ाए पोइ शाम जो हलियो वञा बेसर सरदार फरमाए त जुमो मां पंहिंजे दरगाह ते पढ़ाईंदो आहियां चई न अॼु मुंहिंजी दावत वठो पाण उस्ताद ज़ादे जो अदब कयो उस्ताद जो पुट रही पिया जुमे जी बाग आई मखदूम साहब वज़ू कयो पीर साईं खे वज़ू कराई पाण वज़ू करे ॿाहिरि निकिता हाणे मस्जिद में पिया वञनि त जुमो पढ़ूं रस्ते में कुकर दग ते मुई पई आहे मखदूम साहब दिल में ख़्याल कयो त मोहम्मद राशिद मूंसां गॾु पढ़ियो आहे सैयद मोहम्मद राशिद मुंहिंजो सबक़नि में साथी आहे मतां चवे त रुॻो मां कामिल आहियां मां बि पंहिंजी करामत ॾेखारियां मखदूम मोहम्मद आकिल रहमतुल्लाह अलैह मुअल कुकड़ खे थुलो हयो अल्लाह जे वलीअ जो थुलो लॻंदो वियो हा मुअल कुकड़ जहिड़ी थी पई अगर पीर साईं सैयद मोहम्मद राशिद समझी विया त मूंखे थो ॾेखारे पाण चुप खणी कयूं जंहिंमहिल मस्जिद में पहुता सुनतूं पढ़ियूं ख़ुतबे जो टाइम थियो तंहिं वक़्तु मखदूम चयो किबला तूं असांजो महिमान आहे सैयद आहे आले रसूल आहे ऐं महिरबानी जो ख़ुतबो बि तव्हां पढ़ायो निमाज़ बि तव्हां पढ़ायो पीर साईं रोज़े वारा फरमाइनि था मखदूम साहब तो मूंखे इजाज़त ॾिनी त मां पढ़ायां हाणे मुंहिंजी मर्ज़ी मां जंहिंखे चवां उहो पढ़ाए तूं एतिराज़ न कजांइ अदा सम्झो था मखदूम साहब चयो किबला मूंखे को एतिराज़ कोन्हे तूं जंहिंखे वणे तंहिंखे चओ हज़रत पीर साईं फरमाइनि था ओ ख़लीफ़ा नबी बख़्श चे जीउ किबला पाण फरमाए था ॿाहिरि वञ जेको बि तोखे घिटीअ में गॾिजे तंहिंखे वठी आ जेको बि गॾिजे हाणे उहो ज़मानो आहे जंहिं ज़माने में बाग ईंदी हुई त मुस्लमान सभु मस्जिद में हूंदा अबा मुस्लमान किथे हूंदा हुआ ॾाढे त चयो यार उन ज़माने जी थो मां ॻाल्हि कयां जो बाग खां पोइ सभु मुस्लमान मस्जिद में अॼुकल्ह बाग थी अचे त रेडे जो आवाज़ कनि था ॾाढे जो न का ॿुधूं न का पढ़ूं इहो न सही बाग अचे थी बाज़ार में मुस्लमान धिका खाईंदो मस्जिद में न ईंदो लेकिन हो दौर उहो हो जो आज़ान खां पोइ सभु मुस्लमान मस्जिद में हा हाणे पीर साईं चयो आहे ख़लीफ़े खे त ॿाहिरि जेको बि मिले तंहिंखे वठी आ मुस्लमान त को ॿाहिरि हुयो ई कोन ख़लीफ़े जो ॿाहिरि निकिरे त को वारियो आहे मथे ते थाल खयूं चणा निकिरंदो थो अचे छोला वठो छोला छोला वठो छोला साम हो ख़लीफ़े खे मिली वियो हुकुम हो बादशाह जो त जेको मिले तंहिंखे वठी आ फ़क़ीर वरी ॿार खां वरितो बाबा वारिया हल मस्जिद में पीर साईं थो सॾे वारियो छिकाए पोइ फ़क़ीर छिके अॻिते छिक छिका थी लॻी ख़लीफ़ो बि बरोच हो साईं लॻारी बरोच
वाणे घुरे त म्या मुसलमान मुंहिंजो मशीद में छा तव्हांजे पीर सां छा ये छा दा कनि न हलंदे त कुल्हे ते खणी हलंदो साहिब पीर सही चयो आहे त अची अच जेको बि मिलई मजबूर थी पियो कच्ची पिंडी छा करे धूम मसीद में जमल अंदर आयो हजरत पीर सही रोज़े वारा साम्हूं वेठा आहिनि पाण ज़ुबान मुबारक सां कुझु कोन था फरमाइनि वाणे जे मथां तवजो फरमायो अथनि वाणे पीर सही जो चेहरो ॾिसी चयो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं महिल कलमो भरे मुस्लमान जो पीर सही रोज़े वारा फरमाइनि था हिनखे ॿाहिरि वठी वञो तर करायो कपड़ा मटायो वुज़ू कराए जल्दी वठी अचो कलमो त भरी हाणे कलमे भरण खां पोइ ॿाहिरि वठी आ तर वञी करायोसि वुज़ू करायोसि कपड़ा मटाए अंदर वठी आया जब अंदर आयो अल्लाह जे वली तवज्जो कई आहे पाण फरमाइनि था ओ शेख साहब हाणे खुतबो भी पढ़ा नमाज भी पढ़ा न को फिक़ह जी ख़बर न को मसइले जी ख़बर न को वुज़ूअ जी ख़बर पर जंहिं वक़्त में अल्लाह जे वलीअ जी नज़र थींदी आहे कलब खुली वेंदो आहे लुटनी इल्म अची वेंदो आहे रोज़े घड़ी बादशाह निगाह कई आहे कलब खुली वियो आहे अरबीअ में फसीह ज़ुबान में अहिड़ो सुहिणो ख़ुतबो पढ़ी जो मख़दूम हैरान आहे ख़ल्क़ बि हैरान आहे खुतबो पूरो करे मुसल्ले ते भी ही नमाज पढ़ाई थई अहिड़ी किरात सुहिणी कई जो वक़्त जो कारी साहब करे कोन सघे मुंहिंजा प्यारा वक़्त पूरन रुकननि सां नमाज पढ़ाए सलाम राए दुआ घुरी जमल वरदा था पीर सही रोज़े वारा फरमाइनि था मखदूम साहब मुअल कुकड़ जियार का वॾी ॻाल्हि कान्हे का मुई दिल जियार त ख़बर पइजी वञे मुयूं कुकड़ू जियार का वॾी ॻाल्हि आहे मुयूं दिलूं जियार त ख़बर पवे अरे अल्लाह जे वलियनि तां कुर्बान वञा जन हज़ारे मुयूं दिलियूं जियारे छॾियूं अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह दोस्तो अज़ीज़ो दुआ कयो अल्लाह साईं तव्हांखे असांखे इन वलीअ जी सोहबत नसीब फरमाए इन्हनि वलीअनि जे फैज़ मां असांखे ख़ुदा वंड नसीब करे इल्म नसीब करे इल्म जे दौलत सां माला माल करे सोहरे नबी पाक अलैहि सलाम जो इश्क नसीब फरमाए आख़िर में मां हे चिठियुनि जो जवाब ॾेई दुआ घुरां मुंहिंजे मौज़ूअ सां हिननि जो वास्तो कोन्हे पर मतां चए त जवाब न ॾेई या अली या रसूल अल्लाह या दस्तगीर पुकार इन अक़ीदे सां त अली रसूल ऐं दस्तगीर हाज़िर नाज़िर आहिनि इहो अक़ीदो रखणु जाइज़ आहे या न बुज़ुर्गनि जा रूह हर जाइ ते हाज़िर थी सघनि था या न सॾींदड़ जो सॾु ॿुधनि था या न इन जे लाइ दलील क़ुरान हदीस मां ॾींदा हिकिड़े ई अखर में मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त जेकॾहिं असीं सॾु कयूं नबी करीम खे या हज़रत अली उल मुर्तज़ा खे या हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे असांजो इहो अक़ीदो आहे त असीं सॾु कयूं था हो अल्लाह जे ताक़त सां असांजो सॾु ॿुधनि था उनजो दलील नबी पाक फरमाए था मा यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिन्नवाफिल मुंहिंजो बानो नफ़ल पढ़ी मुंहिंजो कुर्ब हासिल कंदो आहे पोइ जॾहिं मुंहिंजो कुर्ब हासिल कंदो आहे त पोइ अहबबतुहू मां हुन सां मुहबत कंदो आहियां अल्लाह सो फरमाए मुंहिंजो दोस्त बणबो आहे मां हुन सां दोस्ती रखंदो आहियां ऐं मुहबत कंदो आहियां पोइ हुनखे इनाम ॾींदो आहे कहिड़ो कुन्तु समाउ الذي يسمع به وبصره الذي يبصر بها ويده التي يبطش بها ورجله الذي يمشي بها रब चवंदो आहे पोइ मां उन पंहिंजे वलीअ जा कन थींदो आहे जंहिंसां ॿुधंदो आहे हुनजी ज़ुबान थींदो आहे जंहिंसां ॻाल्हाईंदो आहे हुनजा हथ मां थींदो आहे जंहिंसां वठंदो आहे हुन जूं टंगूं मां थींदो आहे जंहिंसां हलंदो आहे अरे अल्लाह जे ज़ात बाबरकात जंहिंजा हथ बणिजे कन बणिजे ज़ुबान बणिजे उहो परे खां बि ॿुधी सघे थो त वेझो बि ॿुधी सघे थो या न जंहिंजा कन कुदरत जा थी पवनि जंहिंजी टंग हथ पेर कुदरत जे ताक़त सां थियनि उहो परे ऐं वेझे लाइ ॿुधी नथो सघे अल्लाह साईं जे ताक़त सां ॿुधी सघे थो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रब करीम जे ज़ात बाबरकात इहा पंहिंजे वरीअनि खे ताक़त अता कयो हारो को ज़कात जो निज़ाम शरीयत मुताबिक़ आहे तफ़सील सां रोशनी विझंदा
बैकारी निज़ाम इस्लामी शरीयत में जायज़ मुताबिक़ हले थो, उनखे इस्लामी तरीक़ो चइजे या न। मीम अलफ शीन माना मुशरिक। अच्छा लॻे थो? अहां जेकी मुनाज़रा कया आहिनि उन में फतह थी आहे या न? मथो न को औज़ बिल्लाह, न को नऊज़ बिल्लाह, न को बिस्मिल्लाह, न को रमा वई। हेठि बि लिखियो 2186। ख़बर न आहे त माईअ लिखियो आहे मर्द। अब मर्द त नालो लिखंदा आहिनि न, ऐं मुस्लमान लिखंदो आहे अस्सलाम वालेकुम। ईअं न थिए। ख़बर न आहे टेकू में लिखियो आहे कि मुस्लमान लिखियो। मां छा सम्झां? तफ़सील सां तव्हांखे अर्ज़ु कयां त निज़ाम ज़कात वारो शरीयत मुताबिक़ हले थो। जेकॾहिं उन ते तव्हां असां अमल न कयूं, उहा तव्हां ऐं असांजी कमज़ोरी आहे। चूंकि इन निज़ाम सां मां पाण मुनसलिक आहियां। अल्हम्दुलिल्लाह 6 साल आहे जीअं जो हुकूमत पाकिस्तान ज़कात ऐं उशर जो निज़ाम शुरू कयो आहे, त शुरू खां वठी करे मां इन निज़ाम सां वाबस्ता रहियो आहियां। त जेतिरे क़दुरु निज़ाम जो ताल्लुक़ आहे, उहो निज़ाम इस्लामी फिक़ह ऐं शरीयत मुताबिक़ आहे। बाक़ी जेकॾहिं तूं असां तुंहिंजा मुंहिंजा तपेदार हुन ते अमल न कंदा, उहो निज़ाम जो ॾोह कोन्हे। लेकिन निज़ाम जेको बि रखियल आहे सो शरीयत पाक मुताबिक़ रखियल आहे, क़ुरान हदीस ऐं फिक़ह मुताबिक़ ऐं इमाम आदम रहमतुल्लाह अलैहि जे फिक़ह मुताबिक़ निज़ाम हले थो। अमल को न करे उहा हुननि जी मर्ज़ी आहे। बाक़ी शरीयत में ज़कात बि फर्ज़ आहे, उशर बि माल जो फर्ज़ आहे। उहो तव्हां हुनखे इस्लामी चओ या गैर इस्लामी तव्हांजी मर्ज़ी, लेकिन अल्लाह जे रसूल त हुनखे इस्लाम जो फर्ज़ शुमार करे छॾियो आहे। बैंक में जेकॾहिं सूद वरितो वञे त हराम आहे, पर जेकॾहिं बैंक में सूद न वरितो वञे त पोइ बैंकारी निज़ाम जाइज़ आहे। तव्हां पाण सम्झो त निज़ाम जेकॾहिं सूद वारो आहे त हराम आहे, पोइ पाकिस्तान जो हुजे खणी अरबस्तान जो हुजे। अव्हां जेकी बि मुनाज़रा कया आहिनि उन में फतह कंहिंखे थी आहे, इहो मूंखां छो था पुछो? पुछो उन्हनि खां जेके मैदान छॾे किताब पटका छॾे भॼी विया। 60 माइल में ऐं उन खां अलावा ही तव्हांजो जतोई साहब आशिक़ हुसैन साहब वेठो आहे। ही बि उन मुनाज़रे में मौजूदु हुयो। सकरन जे भर में 5 माइल ते दीन मोहम्मद शाह साहब जे ॻोठ में, जंहिंमें अब्दुल्ला शाह आयो हो, हेॾो अहल सुन्नत जो हज़रत अवैसी साहब, मौलाना हाजी मोहम्मद इदरीस ऐं फ़क़ीर अब्दुल रहीम आयो हो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो नतीजो इहो थियो जो शाह साहब मैदान छॾे भॼी वञी सखर में साहब ॾे। 60 माइल ते मुनाज़रो हाराई, जंहिंमें किताबनि जी भरी छॾी हो, जेका मूं वटि अञा ताईं मौजूदु पई आहे। पटको बि छॾियो, पर पटको असां खां फाटी वियो। बाक़ी 2-3 इगलियूं पयूं हुन जेकॾहिं को ॾिसण खे ॾेखारण लाइ तयार आहिनि। ताज़ो हाणे मुनाज़रो थियो आहे, ताज़ो गुज़िरियल ख़मीस जे हाणे मातली शहर जे भर में ठरी निज़ामनि वारी में, जंहिंमें देवबंदनि जा 3 मौलवी, हिकिड़ो लाहौर जो हो मौलवी मोहम्मद हसन, ॿियो अब्दुल्ला शाह सखर वारो, टियों सिजावल जो मौलवी अब्दुल गफूर मेमुण आयो हो। मुंहिंजे अचण खां अधु कलाक अॻु में हू उते पहुता। ऐलान कयो त अब्दुल रहीम न ईंदो, असांजो ॿुधंदो त मैदान में न ईंदो। असां 20 मण किताब खणी आया आहियूं। जंहिं वक़्त में अधु कलाक खां पोइ मां पहुतुसि, मां हुनखे चयोसि त तूं 20 मण खणी आयो आहे, मां 25 मण किताब खणी आयो आहियां। मुंहिंजा दोस्त असां 3 पढ़ी जी निमाज़ पढ़ी ॿाहिरि निकितासीं त मौलवी अब्दुल गफूर पंहिंजा सभु मौलवी वठी भॼी हलियो वियो। हुनखे सभिनी विहारियो, तरसायो त तर्स ॻाल्हाए, चई जहिड़ो थींदो तंहिंजे करे मां न वेंदुसि, वेहंदुसि। उतां जो वॾेरो हो हाजी जान मोहम्मद निज़ामाणी, उन जो त सॼी ज़मानत मुंहिंजी आहे, मां जहिड़ो करणु कोन ईंदुसि, तव्हांजो तहफ़ुज़ कंदुसि, तव्हां मुनाज़रो कयो। जान मोहम्मद चयो बाबा कोठियुनि में मर्द कोन वेहंदा आहिनि, मर्द हूंदा आहिनि मैदान ते। हीअ ख़ल्क़ जेका 5-10 हज़ार माण्हू मुनाज़रे जो ॿुधी आया आहिनि, तव्हां कोठी में वेही ॻाल्हायो, हुननि खे केरु ॿुधाईंदो? तव्हां बि खुली ॻाल्हायो, ही बि खुली ॻाल्हाइनि। इनशा अल्लाह ताला जेका हक़ वारी जमात तव्हांजा बेड़ा पाण ई पार थी वेंदा। पर मुंहिंजा दोस्त मातली जा हज़ारे माण्हू शाहिद आहिनि, मैदान छॾे भॼी विया, बीठा कोन। असां 2:30 बजे ताईं राति जो हिननि सां जलसे में वेठा रहियासीं, ही आया कोन। हर जॻह ते हिन खे शिकिस्त मिलंदी आहे, पर हिननि जा वरी चेला चपाटा चवंदा आहिनि त असां न मञींदासीं। असांजे मुल्क जी मशहूर ॻाल्हि आहे, वाणे जो पियो गॾो गची, ॾाढा वठी ज़ोर ॾेस, आ गुरू मूंखे गॾो कढा। वाणियो पकोड़ा खाई मरी वियो, गॾो निकिरेसि कोन पियो। हिकिड़ो हेॾो को मुस्लमान को कचे जो हो अलाए किथां जो आयो पे, जे मुस्लमान गॾो त कढा जा, हुन गॾह खे पुछ खां वधी चयो, हा पीरा न पीर।
अब छिके जो खड़ी गढ़ा गे मथे के गढ़ो खैर जो मैदान छड़े बाहर रखी आयो तवानो सोते तहां जा बि पीर असां जा बि गुरु पर तहां जा पीर ज़ोर असां वारो गुरु गप जो भारी आ आवाज़ समझ में ॻाल्हि आई न सो हिननि जा मौलवी ईअं मुनाज़रे जूं फड़ाकूं घणियूं हलंदा आहिनि बाक़ी गप जा बिल्कुलु भारी तव्हां खणी आज़मायो जेकॾहिं कॾहिं हाओ कनि त फ़क़ीर खे ॿुधाइजो इंशाअल्लाह ताला पहुची वेंदा अल्लाह साईं जे दरगाह में दुआ कयो रब करीम तव्हां सां सभिनि जा बेड़ा पार कंदा अब चिठियूं वञा आहिनि हे वाह बिल्कुलु लिखियूं आहिनि सुननि लिखियूं आहिनि हिन कई आहे अटकन त मोरी साहिब अञा घणे ताईं हले सही क़िस्मत सां आयो आहे पर हाणे बीठो आहे 2 कलाकनि खां पाण सोचो अहल सुन्नत वारा मैयत जे कफन अंदर का बि आयत क़ुरान शरीफ़ जी या आदनामो लिखी विझंदा आहिनि उन ते वहाबी इतराज़ कंदा आहिनि पर इतराज़ कंदा त मां छा कयां मुंहिंजी का ॻाल्हि मञींदा छा बाक़ी दलील खपे त फतावा अज़ीज़िया में शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त अहदनामो त रखणु जाइज़ आहे पर पंहिंजे मशाइखनि जो शुजरो रख त बि बेड़ा ई पार अहदनामो लिखणु त सवाब आहे शाह अब्दुल अज़ीज़ जेको शाह वलीउल्लाह जो फर्ज़ंद आहे उन्हीं फतावा अज़ीज़िया जेका फारसी में में लिखियो अथई त बुज़ुर्गान दीन जा जो तूं मुरीद आहे उन मुर्शिदनि जो रुगो शुजरो माना मुर्शिदनि जा रुगो नाला लिखी मैयत जे कफन ते रखंदे त बि इंशाअल्लाह ताला मैयत खे क़ब्र जी सोण कान थींदी असां त बुज़ुर्गनि जे तरीक़े जी ॻाल्हि कंदा आहियूं पुटो जी मर्ज़ी आदनामो न लिखी त खणी भाइट जे भर में डंडो रख त भला हिते ठाहे रखंदड़ पड़े तूं थो चवीं हो था चवनि हो त कोन था चवनि हिन सुवाल जी वज़ाहत करियो त हुज़ूर करीम अलैहिस्सलाम पंहिंजे बशर हुजण जो इतराफ़ पाण कयो आहे उनजो गवाह क़ुरान आहे कुल इन्नमा अना बशर मिस्लुकुम पोइ छा लाइ बिरेलवी बशर चवण खां आर था कनि ऐं बैद बि था सम्झनि क़ुरान जी ख़िलाफ़ वर्ज़ी था कनि छो ॿुधायो क़ुरान में कुल इन्नमा अना बशर मिस्लुकुम आहे न बाक़ी कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन कान्हे इहो क़ुरान शरीफ़ में कोन्हे जेकॾहिं कुल इन्नमा अना बशर मिस्लुकुम क़ुरान में आहे त असांजो ईमान आहे असां मुस्तफ़ा जे बशरियत जा क़ाइल आहियूं कहिड़े सुन्नी आलिम चयो आहे त मुस्तफ़ा जे बशरियत जो असां इनकार कयो आहे असां हुज़ूर करीम अलैहिस्सलाम खे बेमिसल बशर तस्लीम कयूं था जेको तोखां असां खां महबूब पाक जी ज़ात बाबरकात बेमिसाल आहे तो जहिड़ो न असां जहिड़ो न पर उहा मुस्तफ़ा जी बशरियत आहे ज़ाहिरी हक़ीक़त में मुहम्मद नूर आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बशरियत जो मसइलो अल्हम्दुलिल्लाह असां वज़ाहत सां ॿुधाईंदा आहियूं ज़ाहिरी बशरियत जो को बि सुन्नी इनकार कोन थो करे हीअ चवंदा आहिनि त नबी साईं असां जहिड़ो बशर आहे असां चवंदा आहियूं त लानती ईअं न चओ नबी पाक तव्हां जहिड़ो त कोन्हे मुस्तफ़ा जिब्रील जहिड़ो बि कोन्हे मुंहिंजे हबीब करीम जे ज़ात बाबरकात खे अलाह ताला बेमिसल बनायो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पीर से रोज़े वारा फरमाईंदा आहिनि न बशर ख्वा न मते दोस्त न हूरो न परी इह महाबर तो हिजाबस्त तु चीज़ दिगरी या रसूल अल्लाह मां तोखे बशर नथो चवां मां तोखे हूर नथो चवां मां तोखे परी नथो चवां इहे सभु तुंहिंजे मथां हिजाब हा तूं का अञा ॿी शइ नबी साईं ख़ुदि फरमायो आहे लम यारिफनी हक़ीक़ती गैर रब्बी मुंहिंजे हक़ीक़त खे मुंहिंजे रब खां सवाइ ॿिए कंहिं सुञातो ई कोन्हे हज़रत ख्वाजा गुलाम फरीद फरमाइनि था फ़क़त बशरी दा हिस्स ओला जिवें क़ुरान ते चोला मता अख विच पवई फुल्ला पता परवान क्या पुछ नहीं मोहम्मद मुस्तफ़ा सोहणे दी हकीकत हाल क्या पुछ नहीं